बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जैसी जियारीम तेसी हादी रख जा हिज़ में, मोहताजी मखलूक जी शल कादिर मकारीम, अरबी अब्दुल लतीफ़ के हिक वेलम विसारीम, पुरकश प्यारीम भरे जाम जन्नत जो। अस्सलामु अलैकुम मुझे तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी तव्हां सब बिल्कुलु ठीक हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं हुआ सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं हुआ सभिनीनि जे लाइ। अव्हांजी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो हुयो। प्रोग्राम अव्हां जो पंहिंजो सुबुह मेहराण ऐं साण खणी मौजूदु आहियां। सुबुह मेहराण प्रोग्राम अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम, ऐं प्रोग्राम मूंखे ख़बर आहे त लाइव हली रहियो हूंदो आहे। स्क्रीन ते नंबर बि नाज़रीन हली रहियो आहे, तव्हां प्रोग्राम में शामिल बि थी सघो था। ऐं 2 ॾींहं जेको आहे न पोयां सैटरडे ऐं संडे, इहो जेको वीकेंड हूंदो आहे न, इहो ॾाढो ज़रूरी हूंदो आहे। काफ़ी घणा माण्हू काफ़ी सारा कम छॾे ॾींदा आहिनि त वीकेंड ते कंदासीं, माना वर्किंग डेज़ आहिनि इन ते असां कमु ई नथा करे सघूं। इहो जेको आहे न वीकेंड ते कंदासीं। ॿारनि खे काॾे वठी वञिणो आहे, वीकेंड ते वठी वेंदासीं। कुझु कमु रहियल आहे घर जो, वीकेंड ते कराए वठंदासीं। त इहो जेको 1 या 2 ॾींहं जी मोकल हूंदी आहे न, इहा ॾाढी ज़रूरी हूंदी आहे। काफ़ी माण्हू जेको आहे सो मॉर्निंग उन्हनि जो जेको स्केड्यूल हूंदो आहे, मॉर्निंग में उथणु ॾाढो ज़रूरी हूंदो आहे। कुझु वरी जेको आहे सो पंहिंजे कमकार जे हवाले सां हिन वक़्तु ख़ासि तौर ते जेकॾहिं असां यंगस्टर्स जी ॻाल्हि कयूं, ऑनलाइन वर्क ॾाढो सुठो काफ़ी नौजवान करे रहिया आहिनि, त उहो नाइट टाइम में उहो कमु कजे थो ऐं जेके बि टास्क उन्हनि जा हुजनि था उहे पूरा कनि था, त सुबुह जो थोरो देरि सां उथणु ॾिए थो। पर ख़ैर जेके मॉर्निंग पर्सन्स आहिनि उनजो भले उहो ज़िंदगी जो जेको आहे न सुठो ज़िंदगी जो हिसो उहो पंहिंजो कमनि में ॾिनो हुजे, उन्हनि 60 ऐं 70 जी एज में बि उहे हुजनि। पर जेकॾहिं उन्हनि खे उहा आदत आहे न सवेर उथण जी, त उहा आदत कॾहिं बि जान कोन छॾींदी आहे। माना उहो माण्हू सुबुह जो सवेर ई उथंदो आहे। हर घर में हिकिड़ो अहिड़ो पर्सन हूंदो जेको सुबुह जो सवेर उथंदो हूंदो ऐं ॿियनि खे बि उथारींदो हूंदो। सो इहा ॻाल्हि कंहिं हद ताईं सुठी बि आहे, जेकॾहिं थोरो घर वारा न बि चवनि फॉर एग्ज़ाम्पल, ऐं जेको आहे सो असांजो अलार्म बि फॉर एग्ज़ाम्पल सेट न हुजे, त पूरो जो पूरो ॾींहुं निकिरी वञे ख़बर बि कोन पवंदी। सो सुबुह जो उथणु ॾाढो ज़रूरी हूंदो आहे। जेकॾहिं मॉर्निंग में कमकार आहिनि त उनजे लाइ ॾाढो ज़रूरी हुजे थो त रेगुलरिटी हुजे ऐं पंक्चुअलिटी हुजे। नाज़रीन, पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। एग्ज़ाम्स हलनि पिया, फर्स्ट ईयर जी मां ज़रूरु ॻाल्हि कंदमि, ऐं इंटरमीडिएट जा त थी विया, 9th मैट्रिक जा बि थी विया। सो फर्स्ट ईयर जा एग्ज़ाम्स हलनि पिया, उन हवाले सां बि अॼु जे प्रोग्राम में थोरो ॻाल्हाईंदासीं। ऐं अॼु असां जेको आहे सो सूफ़िज़म यूनिवर्सिटी जे हवाले सां प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं, छो त असां वटि जेके प्रोफेसर अॼु मौजूदु आहिनि उतां जा मौजूदु आहिनि। मां ॻाल्हि कयां पई प्रोफेसर डॉक्टर कमरद्दीन महर साहब जिन जी, ऐं हिन वक़्तु जनाब पाण ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि द यूनिवर्सिटी ऑफ सूफ़िज़म एंड मॉडर्न साइंसिस एज़ अ डायरेक्टर ऑरिक, ऐं माशाल्लाह पाण प्रोफेसर बि आहिनि। बिज़नेस जे हवाले सां हमेशह उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थींदी आहे, ऐं मां इन ॻाल्हि खे तस्लीम कयां थी, ऐं यकीनन अव्हां बि इन ॻाल्हि खे उन ई तरह तस्लीम कंदा हूंदव त जेको माण्हू जंहिं फील्ड जो हूंदो आहे, डेफिनेटली उन फील्ड ते सुठे अंदाज़ में उहो पर्सन ई ॻाल्हाए सघे थो, जेको एक्सपर्ट आहे, जंहिं वटि एक्सपर्टीज़ आहिनि। सो चाहींदासीं त बिज़नेस जे हवाले सां बि ॻाल्हायूं, ऐं असां बिज़नेस खे अॼु ॾींहुं ताईं हक़ीक़त में सम्झी कोन सघिया आहियूं। जेको नौजवाननि खे जॉब मिली वञे थी ऐं नंढो बिज़नेस बि कंदो आहे, त उहो जॉब मिलण खां पोइ उन ते उनजो ध्यानु घटिजी वेंदो आहे, या न ध्यानु हुजण जे बराबरि थी वेंदो आहे जेको उन बिज़नेस स्टार्ट कयो आहे। सो जॉब पंहिंजी जॻह ते ऐं बिज़नेस पंहिंजी जॻह ते, इन शइ खे सम्झण जी हिन वक़्त में ख़ासि तौर ते ॾाढी घणी ज़रूरत आहे, जिते असां वटि पेट्रोल जा जेके रेट्स आहिनि उहे ॾींहों ॾींहुं चढ़ंदा वञनि था। दुनिया जा हालात कहिड़ा बि हुजनि, पर असां पंहिंजे मुल्क खे ॾिसंदासीं, जिते असीं रहूं था उतां जा हालात असां ॾिसंदासीं। असां वटि रोज़मर्रा जी जेके आम शयूं हूंदियूं आहिनि न, उन्हनि में बि असां रोज़ जी बुनियाद ते तक़रीबन वाधि ॾिसी रहिया हूंदा आहियूं। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इनकम सुठी हूंदी तॾहिं हिकिड़ी फैमिली जेको आहे न सुठे तरीक़े सां हलंदी, तॾहिं माण्हू पाण खे बि थोरो रिलैक्स रखी सघंदो। छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जेकॾहिं तमामु शयूं सुठे अंदाज़ में नथियूं हलनि त पोइ डिप्रेशन उतां खां बि पैदा थिए थो। अच्छा जी जनाब, डॉक्टर साहब तव्हांखे भली कार चऊं था, कीअं आहियो सर? ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र आहे, तव्हां कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह, माशाल्लाह जी सर, काफ़ी टाइम खां पोइ अॼु तव्हां जेको आहे सो माशाल्लाह असांजे हिन प्रोग्राम में मौजूदु आहियो। अच्छा नाज़रीन, मां ज़रूरु ज़िक्र कंदी हलंदमि, हिन पूरे प्रोग्राम सां स्पॉन्सरशिप मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जो। प्रिंस बिस्किट में चॉकलेट ऐं क्रीमी टेक्सचर मौजूदु आहे, ऐं प्रिंस बिस्किट ॾाढो ज़बरदस्त हिकिड़ो बिस्किट आहे। सो हुनजी स्पॉन्सरशिप असां सां मौजूदु आहे, ऐं हिन जी स्पॉन्सरशिप सां असां पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं पिया। जी सर, माशाल्लाह अवां हिन वक़्तु द यूनिवर्सिटी ऑफ सूफ़िज़म एंड मॉडर्न साइंसिस में पंहिंजी ख़िदमतूं सर अंजाम ॾियो पिया। जेकॾहिं सूफ़िज़म जी ॻाल्हि कयूं त इहो सूफ़िज़म भला छा आहे? अवां कीअं सम्झी सघिया आहियो इनखे? हा, बिल्कुलु ॾाढो सुठो सुवालु आहे। असांजी दरअसल आहे यूनिवर्सिटी ऑफ सूफ़िज़म एंड मॉडर्न साइंसिस जी, यानी इन में
जेको सूफ़ीज़म जी जेका फंडामेंटल थाट आहे, जी हाँ जी हाँ फ़लसफ़ो आहे, उहा हिकु त इनकलकेट करणु, उहा उतां जी कम्यूनिटी खे सम्झाइणु जेके हुते ऐं उतां वरी उनखे फैलाइणु। ऐं असांजे सदर पाकिस्तान जे जनाब आसिफ अली ज़रदारी साहिब जिन जे उन सां इहा यूनिवर्सिटी ठही ऐं चवणु मूजिबि 2011 में। ऐं ॿी आहे पार्ट आहे असांजो मॉडर्न साइंसिस। मॉडर्न साइंसिस जंहिंमें असां कंप्यूटर पढ़ायूं था, जंहिंमें असां बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन पढ़ायूं था, जंहिंमें असां IT पढ़ायूं था। बल्कि मां हिन प्रोग्राम जे तवसत सां ॿारनि खे दावत बि ॾींदुसि त उहे हिकिड़ी तमामु सुठी डिग्रीज़ एवॉर्ड कनि था ऐं उते अची करे उहे पढ़नि। सूफ़ीज़म खे दरअसल हिकिड़े हुन में मां उन हवाले सां पाण खे ओॾो हू नथो सम्झां त मां सूफ़ीज़म खे हिकिड़े सिट हणे, पर इन जो मतिलबु आहे त माना प्यार ऐं इक्वलिटी ऐं जंहिंखे चइजे त इनकलियन, जंहिंमें माना सभु जेके बि क़ौमूं आहिनि, ज़ातियूं मज़हब आहिनि, उहे हिकिड़े ई वहदत ऐं हिकिड़े ई उन सां हलनि। ऐं ग्लोबली सूफ़ीज़म जो जेको मैसेज आहे, ऐं हिते ख़ासि करे जेके असांजे सिंध में सदियुनि खां सूफ़ियुनि जेको कमु कयो आहे, हीअ यूनिवर्सिटी उन फ़लसफ़े खे बि जेको आहे उजागर करे थी। जी हाँ जी हाँ बिल्कुलु। अच्छा, ॿ शयूं आहिनि न, हिकिड़ो त सूफ़िज़म आहे, ॿियो मॉडर्न साइंसिस, जेको ॾाढो ज़रूरी आहे हिन वक़्त में। सिर्फ़ु असां जेको आहे न उहो हिकिड़ो फ़लसफ़ो खणी हलूं, उन ते दुनिया कोन थी हले, उन सां असीं अॻियां वधी बि कोन था सघूं। ऐं अक्सर मां इहो बहस बि ॿुधो आहे, असांजा इंटलेक्चुअल्स जेके आहिनि उहे इहो बहस कंदा आहिनि त सूफ़िज़म ठीकु आहे पंहिंजी जॻहि ते, पर मॉडर्न साइंसिस जो जेको हक़ीक़ी मक़सदु आहे उन ते असांखे कमु करणु घुरिजे। अवां छा था सम्झो ओवरऑल, जॾहिं तव्हां माशाल आहिनि वक़्त त डायरेक्टर आहियो ऑरिक डिपार्टमेंट जा, अवां कीअं ॾिसो था सॼी यूनिवर्सिटी खे, उनजे कम खे? तमामु सुठो। यूनिवर्सिटी नई आहे ऐं पंहिंजे कैपेसिटी में तमामु सुठो कंट्रीब्यूट करे पई। ऐं हींअर ख़ैर असां परमानेंट वाइस चांसलर बि अची विया आहिनि। ऐं जेका उनजी आइडियोलॉजी आहे मॉडर्न साइंसिस, उनखे यूनिवर्सिटी खणी हले पई। ऐं ज़ाहिर आहे ॾिसो न, हीअ दुनिया जंहिं मैकेनिज़म सां, जंहिं सिस्टम सां हले पई, त उन सां असांखे पंहिंजो जेको यूथ आहे या जेके अॻियां जॉब मार्केट जा डायनामिक्स आहिनि, त असांजो जेको पंहिंजो यूथ आहे उहो बि उन ई फ़िक्र ऐं फ़लसफ़े सां नर्चर थिए। त उन मुताबिक़ असां ओड़ा कोर्सिस उन में इंक्लूड कया आहिनि त जीअं ॿार निकिरनि उनखे जॉब्स मिलनि, ऐं जीअं मॉडर्न तक़ाज़ा उनखे सम्झनि, टेक्नोलॉजिकल जेको आहे सम्झनि उन्हनि खे, डायनामिक्स खे। सर, पाण अक्सर ज़िक्र कंदा आहियूं त जेका इल्मु आहे उहो फ़क़ति इन जे लाइ कोन हूंदो आहे त अव्हां जॉब ओरिएंटेड हुजो, इहा शइ ज़हन में न हुजे त अॻियां हली करे सिर्फ़ु जॉब करणी आहे। नो डाउट ज़िंदगी मुआश जे लाइ सभु शयूं ज़रूरी हुजनि थियूं, जॉब बि ज़रूरी हुजे थी, बिज़नेस बि जेको करे थो उन्हनि जे लाइ ॾाढो सुठो आहे। केतिरियूं बेचिस हिन वक़्त ताईं 2011 खां बुनियादु पियो आहे यूनिवर्सिटी जो, केतिरियूं बेचिस निकितियूं आहिनि हिन वक़्तु? जेकॾहिं अव्हां थोरो जेको आहे जिन स्टूडेंट्स सां फॉर एग्ज़ाम्पल अव्हां जो थोरो कनेक्शन हुजे, छा सम्झो था त केतिरा स्टूडेंट्स किथे किथे हिन वक़्तु आहिनि दुनिया में? हा बिल्कुलु, असां वटि नई यूनिवर्सिटी आहे, तक़रीबन 4 खां 5 बैचिस निकितियूं आहिनि। ऐं जेके बैचिस निकितियूं आहिनि उन में माशाल्लाह सां जंहिंखे चइजे त ॿारनि जी जेका नौकिरी जो जेको रेशो आहे उहो तक़रीबन 50-60% आहे। ॿार असां वटि 4 ईयर जी ग्रेजुएशन कनि था, उन खां पोइ मास्टर्स, घणा ॿार वरी मास्टर्स बि कनि था, ऐं घणा ॿार वरी पोइ जॉब में हलिया वञनि था। त असांजी जेका डेटा आहे उन मुताबिक़ 40-50% ॿारनि खे जॉब मिली वई आहे। माशाल्लाह, ज़बरदस्त, तमामु सुठो। अच्छा जनाब, उनखां अलावा जेको आहे सो अॼु असां थोरो CSS जे हवाले सां बि डिस्कस कंदासीं नाज़रीन पंहिंजे प्रोग्राम में। सुठो हींअर असां जेको आहे न माना हिकिड़ो रेशो ॾिसूं पिया CSS PCS जी तरफ़, प्रिपरेशन हिकिड़ी सुठी हली रही हूंदी आहे, ऐं जेके उहा जेका हिकिड़ी क्रीम कलेक्ट थिए थी उन मां जेके नौजवान निकिरी अचनि था, कुझु वायरल वीडियोज़ अव्हां ताईं बि यकीनन पहुचंदियूं हूंदियूं। अव्हां छा सम्झो था त उन स्टूडेंट खे केतिरो हिकिड़ो त ॾुखियो हिकिड़ो प्रोसीजर आहे, नो डाउट हू महिनत सां अॻियां अचे थो, उनखे कहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत हुजे थी, ऐं आख़िर में माशाल्लाह सां जॾहिं हू हिकिड़ो समाज में निर्वार थिए थो त पोइ उहो कीअं किरदारु अदा करे थो इन समाज में? ॾाढो सुठो सुवालु तव्हां कयो आहे। ऐं मां त बल्कि हिन प्रोग्राम जे तवसत सां पंहिंजी कुझु राय ॾियणु चाहींदुसि। जी हा। त हीउ जेको कॉम्पिटेटिव एग्ज़ामिनेशन आहे, माना जेको मिसाल सेंट्रल सुपीरियर सर्विस जंहिंखे पाण चऊं था,
इन में नो डाउट ॿार महिनत कनि था ऐं नो डाउट उन्हनि ॿारनि जो जेको टैलेंट आहे उहो क़ाबिल क़दुरु आहे ऐं उन्हनि ॿारनि जी माइटनि जी ऐं उन्हनि खे बिल्कुलु मुबारकबाद बि हुजे। पर ॾिसो 12,000 सीटूं आहिनि, 12,000 ॿार अपीयर थिया आहिनि ऐं जंहिंमां पंहिंजे सिंध जा सिर्फ़ु 25 आहिनि, पोइ 100 यानी 170 ॿार टोटल पास थिया आहिनि। त हिकु त इहा जेको एॾी वॾी हेवी जंहिंखे चइजे ट्रैफिक आहे, जेको एॾो वॾो ॿार अपीयर थिए थो, त छा असांजे मुल्क में ॿिया अहिड़ा वसीला, ॿिया अहिड़ा ज़रिया आहे मुआश कोन्हनि, या आहे त CSS हिकिड़े तरह जो रोज़गार ई न। त असां वटि ॿार इंडस्ट्री में तमामु घटि वञे थो, असां में ॿार जंहिंखे चइजे त ॿियूं जेके एम्प्लॉयमेंट जेके आस्पेक्ट्स आहिनि, रिसर्च आहे ऐं ॿिया जेके डेवलपमेंट जा कम आहिनि, उन ई ॿार तमामु घटि वञे थो। ज़्यादातर जेका असांजे ॿारनि जी आहे टेंडेंसी उहा इन तरफ़ आहे। हाणे उन में जेको पासिंग रेशो आहे उहो ईअं सम्झो त 1% बि तव्हां मां सम्झां थो कोन्ह थींदो। त उन में छा थो थिए त जेको असांजो हिकु त जेके ॿार पास थिया आहिनि उन्हनि खे मुबारक, उन्हनि जे टैलेंट जो बिल्कुलु हिकिड़ो क़दुरु बि करणु घुरिजे। पर गॾोगॾु उनखे हिन समाज जेॾो नवाज़ियो आहे, जेॾो हिन समाज उन्हनि खे इनकरेज कयो आहे, एप्रिशिएट कयो आहे, त सच पुछो त रिटर्न में उन्हनि ते बि आहे हिकिड़ो ड्यूटी ऐं फर्ज़ आहे त हू वरी हिन समाज खे रिटर्न कनि ऐं हू जंहिंखे चइजे त पंहिंजो जेके ॿिया नौजवान आहिनि उन्हनि खे बि मुमकिन थी सघे त गाइड कनि। ऐं ॿिए नंबर ते जेके नौजवान रहिजी विया आहिनि उन्हनि खे मायूस थियण जी ज़रूरत कोन्हे। उन्हनि खे मायूस थियण जी ज़रूरत कोन्हे, छाजे करे त उन वटि एनर्जी आहे, टैलेंट आहे ऐं उहो थोरे ते ई रहिया आहिनि, त उन्हनि खे दुबारा ट्राए करणु खपे। ऐं हुननि खे टैलेंटेड माण्हू जे लाइ ॾिसो दुनिया खुली पई आहे। ऐं नौजवाननि खे इहो ई मैसेज ॾींदुसि त जेके रहिजी विया आहिनि दे ट्राए अगेन। ऐं ॿिए नंबर ते जेके रहिजी विया आहिनि उहे ॿियूं फील्ड्स एक्सप्लोर कनि, यकीनन उहे वधीक नालो रोशन कंदा। सही बिल्कुलु ठीकु। हिकु फील्ड ते दुनिया रुकिजी न वेंदी आहे, कंहिं हिकु कॉम्पिटेटिव एग्ज़ाम ते दुनिया नथी रुकिजी वञे। अच्छा, पर इहा एक्सेप्टेंस सर किथां आणिजे, छा था सम्झो? छो त घणी सख़्तु महिनत खां पोइ जॾहिं तव्हां पंहिंजी उन मंज़िल जे इलाही वेझो हुजो ऐं उहा मंज़िल तव्हांखे न मिले, जीअं तव्हां चयो हिकिड़ी ट्रैफिक जमा थी वञे थी, ॾिसूं था वाक़ई में बि, ऐं घटि ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ा घटि अंग असांजे साम्हूं अचे थो, उन मां बि कुझु जेको आहे सिलेक्ट न थींदा आहिनि, त किथे न किथे इंसानु आहे एॾी महिनत खां पोइ नौजवान डिप्रेस बि त थी वञे थो। मायूसी गुनाह आहे ऐं पंहिंजो जंहिंखे चइजे त नौजवाननि जी जेका एनर्जी आहे, नौजवाननि जो जेको जज़्बो आहे, उनखे असां सभिनी खे साहिराइणु खपे, बल्कि असांखे एप्रिशिएट करणु खपे त हू उन मुक़ाबले में लथा। मां वरी बि अर्ज़ु कंदुसि तव्हांखे त हिकिड़ा अहिड़ा लातइदाद असां वटि मिसाल मौजूदु आहिनि जेके माण्हू इलाही दफ़ा इलाही सुठियुनि फील्ड्स में ख़ुदा न ख़ास्ता नाकाम थिया आहिनि। नाकामी त न चइजे, पर उहा उनखे हासिल न करे सघिया आहिनि ऐं जेके मायूस थी विया आहिनि उहे रहिजी विया आहिनि। जिन वरी नए सिर शयुनि खे ॾिठो आहे ऐं वरी कंहिं नई फील्ड में जिन जेके तबाह आज़माई कई आहे, त उहे वरी जंहिंखे चइजे त तमामु घणो अॻिते विया आहिनि। मिसाल असांखे पंहिंजे मुल्क जा बि सुठा अहिड़ा मिसाल मिली सघनि था, पर असां जेकॾहिं ॿाहिरिनि मुल्कनि खे ॾिसूं त उते अलाए केतिरा आहिनि कामयाब बिज़नेस वेंचर्स जेके ड्रॉप आउट आहिनि। सही पिया चओ। अच्छा, मां थोरो ज़िक्र तव्हां सां ज़रूरु करणु चाहींदमि, इन तरह जी ॻाल्हि निकिती आहे त मुंहिंजे ज़हन ते ॻाल्हि तरी आई आहे। अदी माहीन हेसबाणी मूंखे ॾाढी सुठी लॻंदी आहे ऐं हुनजी ॿोली मूंखे ॾाढी सुठी लॻंदी आहे, ॾाढी सुठी होस्ट आहे, ॾाढी सुठी पाण पर्सनैलिटी आहे। उन चयो त मूंखे ॾाढो शौक़ु हुयो तव्हां CSS कयां, पर ज़िंदगी जे कुझु चैलेंजिस खे इंसानु फेस करे थो ऐं मां न करे सघियमि CSS। पर मुंहिंजो जेको हिकिड़ो नज़म आहे उहो उन कोर्स वर्क में आहे ऐं स्टूडेंट्स पढ़नि था, त मां सम्झंदी आहे मुंहिंजी वॾी कामयाबी आहे। त ठीकु आहे, मां जेकॾहिं कॉम्पिटेटिव एग्ज़ाम में न वेही सघियमि त मां घटि में घटि एतिरो त कयो आहे त उहो मुंहिंजी जेका शाइरी आहे उहो जेको आहे न उहो कोर्स वर्क में मौजूदु आहे। त ईअं इहा बि शइ माना मूंखे ॾाढी ख़ूबसूरत लॻी त इंसानु जेको आहे सो कुझु न कुझु ख़ूबसूरत करे ई थो जेकॾहिं उहो करणु चाहे त। अच्छा, उनखां अलावा सर माशाअल्लाह केतिरा ई अव्हां जा हिन वक़्तु ताईं स्टूडेंट्स हूंदा, केतिरा ई स्टूडेंट्स हिन वक़्तु अव्हांखे ॾिसी रहिया हूंदा, ईअं बि थींदो आहे प्रोग्राम में अव्हां जा स्टूडेंट्स बि कॉल करे रहिया हूंदा आहिनि। सो हिन वक़्तु जेको आहे सो सूफ़िज़म यूनिवर्सिटी जी जॾहिं ॻाल्हि कयूं था
त अव्हां पंहिंजे स्टूडेंट्स जो भला ज़िक्र कीअं कंदव, केतिरा कॉम्पिटेंट आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां चवंदा, मां चाहींदसि त थोरो उन्हनि जो ज़िक्र अव्हां जेकॾहिं कयो त सुठो रहंदो। बहितरीनु। असल में असांजी जेका यूनिवर्सिटी आहे उहा भिटशा जे शहर में नगरी में क़ाइमु आहे ऐं ज़्यादातर जेके एरियाज़ उनखे टच कनि था उहे तक़रीबन रूरल एरियाज़ आहिनि। ऐं हिकिड़ी सुठी ॻाल्हि इहा आहे त उन में गर्ल्स जो अंग बि आहे। हूअं यकीनन उन्हनि ॿारनि खे ट्रेवल करण में ॾुखियाई पेश अचे या हैदराबाद अचंदा या ॿिए कंहिं नवाबशहर त सभ खां पहिरियों त यूनिवर्सिटी जेको केटर करे पई लोकल जेको इलाइक़ो आहे, नंढा नंढा शहर आहिनि, ॻोठ आहिनि, उन्हनि खे जेको आहे केटर करे पई। ॿियो पंहिंजो अजी जेको असांजा उते ॿार आहिनि उहे माशाल्लाह एॾा टैलेंटेड आहिनि जो चाहे जो नंढनि इलाइक़नि सां वास्तो रखनि था। बल्कि इहो बि मां उन ॿारनि खे चवंदुसि त जीअं पहिरियों अर्ज़ु कयुमि त उहे ॿिया ॿार बि अचनि त माना उहे मुख़्तलिफ़ असां उन्हनि खे वठी वेंदा आहियूं एग्ज़िबिशन्स में, मुख़्तलिफ़ असां उन्हनि खे साइंस मेलनि में वठी वेंदा आहियूं, कॉम्पिटिशन्स में वठी वेंदा आहियूं ऐं उते उहे ॿार जेके आहिनि तमामु सुठो कमु कंदा आहिनि। रिसेंटली असां हिकिड़ो सूफ़ी थीसिस जो करायोसीं जंहिंमें ॿारनि थीसिस लिखी हुई जंहिंमें कुझु न कुझु एलिमेंट जेको हो, कुझु न कुझु रिलेवेंस जेका हुई उहा सूफ़ीअज़म सां आई। ऐं उन में हिकिड़े ॿार जेके शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो जेको तंबूरो आहे उन तंबूरे में जेके सुर जुड़नि था त उन ॿार जी इहा आइडियोलॉजी त इनके सुभाणे जेकॾहिं इहो छो त ऑब्सोलीट थींदी थी वञे, हर शइ ख़तमु थींदी थी वञे, उहे तंबूरा बि ख़तमु थींदा था वञनि त उहे माण्हू बि हुनजो ख़्यालु हो त ख़तमु थी वञनि। जीअं असां कॾहिं इन ते बि डिस्कस करे सघूं था त सिंध जा इलाही सुठा सुठा जंहिंखे चइजे त प्रोफेशन्स आहे जेके ख़तमु थी विया आहिनि। मिसाल नसरपुर जा खेस हूंदा कंहिं ज़माने में, अॼु कोन्हनि। अहिड़ा ॻोल्हींदासीं त घणी शयूं जनरी काशी उन स्केल ते कमु कोन थो थिए, नाले मात्र कमु बचियो आहे। इवन जेके असांजा अजरक आहिनि या जेके इहा इंडस्ट्री आहे उनखे बि सच का वॾी इनकरेजमेंट कान्हे। त पोइ उन ॿार छा कयो असां वटि जो टेक्नोलॉजी जो मूं ज़िक्र कयो त हुन शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे उन तंबूरे जा एग्ज़ैक्ट जेके नोटेशन आहिनि उन सुर उहे उन ट्रांसफॉर्म कया आहिनि लैपटॉप में, यानी कंप्यूटराइज़्ड उन खे। हाणे माना उन कंप्यूटर ते उहे सुर वॼी सघनि था, यानी उहे उतां शिफ्ट थी विया हिकिड़ी जेको असांजो रवायती डिजिटलाइज़ थी। एग्ज़ैक्टली असांजी त यकीनन इहा ई दुआ आहे त इहो असांजो वरसो सदन ताईं अॻियां क़ाइमु रहे ऐं हमेशह लाइ क़ाइमु रहे। पर हुन ॼण त हुन शइ खे हिकु तरह जो प्रिज़र्व करे छॾियो त असांजा जेके ॿार आहिनि सूफ़ी यूनिवर्सिटी आहे माशाल्लाह उस्ताद साहिबान काफ़ी महिनत कनि था, जेको उन्हनि जी कैपेसिटी आहे काफ़ी सारा उस्ताद फॉरेन क्वालिफाइड आहिनि ऐं ॿाहिरि वेंदा रहनि था त पंहिंजे हिकिड़े लिमिट में ऐं लेवल में जेका बि अवेलेबिलिटी आहे कमु तमामु सुठो जेको आहे ज़बरदस्त, तमामु सुठो, तमामु सुठो। अच्छा, असां न्यू कुझु अहिड़ा प्रोग्राम्स आहिनि सूफ़िज़म यूनिवर्सिटी जा जेके तव्हां डिस्कस करे सघो, बिकॉज़ तव्हां डायरेक्टर ऑफ ऑरिक जी जॾहिं असीं ॻाल्हि कंदा आहियूं त हर स्टूडेंट उते अचे थो, को बि मसइलो आहे त उहो ऑरिक डिपार्टमेंट जे तरफ़ रुख कंदो आहे। कुझु न्यू प्रोग्राम्स जो ज़िक्र करे सघो? बिल्कुलु, असल में जेका असांजी ऑरिक ऑफिस आहे उहा रिसर्च खे प्रमोट कंदी आहे ऐं उन में पोइ जेके ॿार रिसर्च प्रोजेक्ट पंहिंजा खणी ईंदा त उन्हनि प्रोजेक्ट्स खे असां जंहिंखे चइजे त प्रमोट कंदा आहियूं। उन्हनि ते असां मुख़्तलिफ़ तरहनि जूं उन्हनि खे एग्ज़िबिशन्स में वठी वेंदा आहियूं, मुख़्तलिफ़ तरह जो असां उन्हनि खे जंहिंखे चइजे त उन्हनि जी जंहिंखे चइजे त शोज़ या उन जा पब्लिकेशन्स वग़ैरह असां कंदा आहियूं। ज़बरदस्त, तमामु सुठो। अच्छा सर, हुन खां अलावा थोरो चाहींदसि त असां जेको आहे न स्कॉलरशिप्स जे हवाले सां ज़िक्र कयूं ऐं स्कॉलरशिप पाण सभु ॼाणूं था त हिकिड़ो स्टूडेंट 4 इयर्स जो सफ़र जेको तइ करे थो उन खां पोइ डेफिनेटली किथे न किथे हुनजी ज़रूरु उहा चाह हूंदी आहे त मां फर्दर स्टडीज़ जे लाइ ॿाहिरि वञा। सो मां चाहींदसि त उन हवाले सां जेकॾहिं अॼु जे प्रोग्राम में डिस्कस थिए त सुठो रहंदो। हा बिल्कुलु, तव्हां ॾाढो सुठो सुवालु कयो आहे। असल में हीअं आहे त हींअर तमामु घणियूं स्कॉलरशिप्स आहिनि। जीअं तव्हां थोरी देरि पहिरियों चेवनिंग जी ॻाल्हि कई, उन खां पोइ पोस्ट ग्रेजुएट स्कॉलरशिप्स आहिनि, ACC जूं काफ़ी स्कॉलरशिप्स आहिनि। असल में मां त ईअं चवंदुसि त हंगरी जूं काफ़ी स्कॉलरशिप्स आहिनि। मां त ईअं चवंदुसि त पंहिंजो लातइदाद स्कॉलरशिप्स जंहिंखे चइजे त मौजूदु आहिनि ऐं असां वटि ऑनलाइन जेके रिसोर्सिस आहिनि उहे बि मौजूदु आहिनि। असल में इहो आहे जेका मेजर की पॉइंट आहे उहा इहा आहे त ॿार जेके आहिनि उहे उन्हनि पंहिंजो उनखे एक्सप्लोर कनि। मेजर जेको पंहिंजो कंसर्न आहे या जेको मेजर मुंहिंजो मैसेज आहे एज़ अ टीचर, एज़ अ सीनियर, त मां ॿारनि खे चवंदुसि त लातइदाद स्कॉलरशिप्स मौजूदु आहिनि। हा हा सर, इहो त आहे, बिल्कुलु स्कॉलरशिप्स त मौजूदु आहिनि, आम डिस्कशन में इहे सभु शयूं ॿुधजनि थियूं,
पर तव्हां सम्झो था त इहो यूनिवर्सिटी जो कमु आहे त हिकिड़ो को इन तरह जेको आहे न ॿारनि खे गाइड बि कयो वञे, हिकिड़ो सुठो को अहिड़ो प्रोग्राम डिज़ाइन कयो वञे जंहिंमें ख़ासि तौर ते स्टूडेंट्स खे अवेयर कयो वञे, छो त किथे उहा मिस्टेक थिए थी, हिकिड़ो डिघो प्रोसेस आहे, हिकदमि स्कॉलरशिप नथी मिले, सो किथे जेका उहा मिस्टेक थी वञे थी न उनजे करे स्टूडेंट रहिजी वेंदा आहिनि मोस्टली। त ईअं हुजणु घुरिजे। ऐं माशाल्लाह ही जेका सूफिज़म यूनिवर्सिटी हिन वक़्तु ज़िक्र कयूं पिया, एॾो का पुराणी यूनिवर्सिटी न आहे, इन तरह जूं जेकॾहिं शयूं हिते हूंदियूं त अञा वधीक जेको आहे न कमु सुठो बहितर थी सघे थो। बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे। असल में छा आहे त ॿ शयूं आहिनि, माना जेका यूनिवर्सिटी आहे उनजो मेजर कमु थिए थो पढ़ाइणु, तहक़ीक़ कराइणु, जी जी, ऐं स्कॉलरशिप हिकिड़ो उनजो पार्शल थींदो आहे। ऐं ख़ासि करे उन स्कॉलरशिप खे हू डील कंदा आहिनि जेका स्कॉलरशिप हुननि खे दरअसल पंहिंजी गवर्नमेंट ॾिए थी ऐं जेका यूनिवर्सिटी स्कॉलरशिप थिए थी ॿारनि खे। पर मां इहो अर्ज़ु कयां त हिते लातइदाद ॿियूं स्कॉलरशिप्स बि आहिनि, इंटरनेशनल स्कॉलरशिप्स आहिनि, पंहिंजे मुल्क जूं स्कॉलरशिप्स आहिनि पाकिस्तान जूं, ऐं उन खां अलावा कुझु इदारा सिंध गवर्नमेंट जूं स्कॉलरशिप्स आहिनि जेके दरअसल यूनिवर्सिटी वटां मिली सघनि थियूं। ऐं यकीननि इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे त जेके यूनिवर्सिटी जो जेको हर यूनिवर्सिटी में बर्सरी हिकिड़ो हूंदो आहे डिपार्टमेंट, यकीननि इहा तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त उन डिपार्टमेंट में जेतिरा नॉलेजेबल हूंदा ऑफिसर स्टाफ हूंदो ओतिरो जंहिंखे चइजे त उहा डिलीवर कंदी। पर गॾोगॾु मां ॿारनि खे बि इहो एडवाइस कंदुसि पंहिंजे तरफ़ां त हू एक्सप्लोर कनि ऐं तमामु ज़बरदस्त स्कॉलरशिप्स मौजूदु आहिनि। अमेरिका जी फुल ब्राइट स्कॉलरशिप आहे जंहिंमें न सिर्फ़ु ॿार खे पंहिंजो फीस वग़ैरह भरी वञे थी, पर ॿारनि खे मां तव्हांखे ॿुधायां त स्टिपेंड बि मिले थो, त इन में असांजा जेके ॿार आहिनि उहे काफ़ी थोरो जंहिंखे चइजे त पोइते आहिनि। मुंहिंजी इहा ई ॿारनि ते हिकिड़ी जंहिंखे चइजे एज़ अ वॾे जी हैसियत सां, वॾो मक़सदु त बिरादर जी हैसियत सां, मां उस्तादु आहियां CSS बि हिकिड़ो ऑप्शन आहे। गॾोगॾु हू ट्रेड ते बि सोचे सघनि था, हू थी सघे थो त दुनिया जा तमामु सुठा एंटरप्रेन्योर्स थी वञनि, हू थी सघे थो त 500, 1000, 400 माण्हुनि खे नौकिरी ॾियनि, त ऐं छाजे करे त टैलेंट त हुननि वटि आहे। ॿिए नंबर ते हू आला तइलीम बि हासिलु करे सघनि था, यानी हू पंहिंजो पाण खे मास्टर्स थियो, डॉक्टोरल थियो, PhD थियो, ऐं उनजे लाइ हू जेकॾहिं स्कॉलरशिप हासिलु कंदा त हू ख़ुदि बि आला तालीम हासिलु कंदा, ॿाहिरिनि मुल्कनि में वेंदा ऐं उते हुननि खे सुठी नौकिरी बि मिली वेंदी, ऐं गॾोगॾु हू पंहिंजे ॿियनि नौजवाननि खे बि गाइड कंदा। त जेको असांजो नौजवान आहे उनजे लाइ जेका ख़ासि मुंहिंजे हिसाब सां जेका उनखे एडवाइस आहे उहा इहा आहे त उहो हिकिड़ी शइ ते फोकस न कनि त भई हिन शइ हिकिड़ी शइ ख़ुदा न ख़ास्ता ज़िंदगी में न थी उते लाइफ एंड कान थी थिए। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। अच्छा, इहा बि जेको आहे न टाइम टू टाइम ॿार खे इहा बि अवेयरनेस ज़रूरु ॾिजे उन स्टूडेंट खे त उहो फुल स्टॉप न अची वेंदो आहे जेकॾहिं कुझु तव्हां ईअं अचीव नथा करे सघो त, बिकॉज़ हिकु शइ में कंटिन्यूअसली इंसानु महिनत करे ऐं उहा शइ न मिले त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो ॾुख बि थींदो आहे। ऐं असां त उन मुआशिरे में रहूं था जंहिं मुआशिरे में इलाही घणा मसइला आहिनि, उन घर खां निकिरंदे अव्हांखे केतिरनि शयुनि खे ॾिसणो पवंदो आहे। तव्हां पंहिंजे वर्क प्लेस ते वञो था या तव्हां स्टडी कयो था, फर्दर स्टडीज़ जे लाइ तव्हां महिनत कंदा रहो था, त हर जॻह जा मुख़्तलिफ़ जेको आहे चैलेंजिस हुजनि था। ऐं इनमें ॻाल्हाइण में को जेको आहे न पंहिंजी ॻाल्हि शेयर करण में हर्ज बि न हुजणु घुरिजे। ॿाहिरि जी दुनिया में बि चैलेंजिस मौजूदु हूंदा आहिनि, हर जॻह ते दुनिया में चैलेंजिस मौजूदु आहिनि। अच्छा, ॿाहिरि जो जेको उस्तादु आहे सर, अक्सर इन तरह जो बि जेको आहे न ज़हन में सवाल क्लिक थींदो आहे त उतां जो जेको उस्तादु आहे उहो वधीक फ्रैंकली उनजो हूंदो आहे, हिकिड़ो पंहिंजो स्टाइल हुजे थो, ॿार सां वधीक जेको आहे सो उहो अटैच रहे थो, आराम सां हुनजा मसइला बि ॿुधे थो, पर असां वारो उस्तादु जेको आहे उहो इन तरह घटि हुजे थो। बिल्कुलु, असल में असां वटि बि सुठा सुठा उस्ताद आहिनि, नो डाउट। बिल्कुलु, हिन में नई जेका मूंखे ख़ुदि 20 साल थिया आहिनि, 25 साल तक़रीबन यूनिवर्सिटियुनि में रहंदे सां। बिल्कुलु जेको उस्तादु आहे उहो न सिर्फ़ु उन शइ जो हुनखे एक्सपर्ट हुजणु खपे जेका हू शइ ॿारनि खे पढ़ाए थो, पर गॾोगॾु पर गॾोगॾु हिकिड़ो गाइडिंग फोर्स बि हुजणु खपे, हू रहनुमाई बि करे ॿार खे। छाजे करे त जेको नौजवान थिए थो उहो या ॿारु जेको थिए थो उहो पेरेंट्स सां गॾु खां अलावा उस्ताद ई आहे जंहिंसां हुनजी फ्रीक्वेंट राब्ता ऐं कम्युनिकेशन थिए। असां वटि त पेरेंट्स सां बि जेको आहे न उहो शयूं डिस्कस न करे सघंदा आहिनि नौजवान। सर, पाण वधीक कंटिन्यू कयूं था, वक़्तु थी वियो आहे नाज़रीन शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। सो पहिरियां असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधंदासीं ऐं सुबुह में रहण प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु आहे।
प्रिंस बिस्किट जो ऐं प्रिंस बिस्किट हर रोज़ ॿारनि में एतमाद पैदा करे थो। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहराण। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे वीयर वेलकम चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में। ऐं सुबुह मेहराण में स्पॉन्सरशिप मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जी। प्रिंस बिस्किट जे हर हिकु बाइट में आयरन मौजूदु आहे ऐं कणिक जी भरपूर ग़िज़ायत सां प्रिंस बिस्किट खे तयारु कयो वियो आहे। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। अॼु जो प्रोग्राम ॾाढो ज़बरदस्त आहे छो त अॼु जे प्रोग्राम में असां ख़ासि तौर ते बिज़नेस जे हवाले सां डिस्कस करणु वञूं पिया हिन वक़्तु। ऐं बिज़नेस जी जॾहिं बि ॻाल्हि थींदी आहे त माना जॉब जेको आहे सो को बि स्टूडेंट पढ़ी रहियो हूंदो आहे, ज़हन में हिकु शइ हूंदी आहे अॻियां हली करे सुठो अर्न करिणो आहे। सुठो अर्न करण जे लाइ जॉब ज़रूरी आहे। ऐं जॾहिं हिकु नौजवान सुठो पढ़े थो, उन वटि सुठी डिग्री मौजूदु आहे, CGPA सुठी आहे एंड डेफिनेटली उहो अॻियां हली करे हिकु जॻह ते पंहिंजी स्टडी कंटिन्यू करे हिकु साइड चवंदो आहे त मूंखे जेको आहे न सुठी जॉब हुजणु ॾाढो ज़रूरी आहे हिन वक़्त जी, या ज़रूरत बि आहे। पर हिन वक़्त जी ज़रूरत बिज़नेस बि आहे जंहिंखे शायदि असां अञा ताईं घटि सम्झी सघिया आहियूं। असां वटि प्रोफेसर डॉक्टर कमरदीन महर साहब मौजूदु आहिनि, सो उन्हनि सां हिन हवाले सां डिस्कस कयूं था। सर असां जेको आहे सो लाइव स्टॉक जे हवाले सां बि डिस्कस कंदासीं, मीट एंड मिल्क जे हवाले सां बि डिस्कस कंदासीं, पर थोरो ट्रेड जे हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं, बिज़नेस जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। मां चाहींदसि त नंढो बिज़नेस ऐं उहो न्यू पर्सन जेकॾहिं करणु चाहे त बिज़नेस त खोड़ सारा आहिनि, पर उहो नौजवान जेको घर में मौजूदु आहे जंहिं वटि जेको आहे न उहा जॉब जे लाइ अञा कॉल कोन थी अचे ऐं ॾाढो परेशान आहे, तव्हां छा सम्झो था त उहो नौजवान कीअं बिज़नेस जे तरफ़ अॻियां वधे? तमामु तव्हां सुठी ॻाल्हि कई आहे। ऐं हूअं बि मूंखे इन मेहराण TV ते साईं मुर्तज़ा साहब आहिनि, तव्हां आयो, इहा हिकिड़ी कम्यूनिटी डेवलप थी वई आहे जेका कंटिन्यूअस बुनियादुनि ते नौजवाननि खे हिकिड़ो बिज़नेस जे हवाले सां शऊर ऐं आगाही ॾींदी रहे थी। इहो हिकिड़ो स्ट्रांग मैसेज बि आहे ऐं मुंहिंजे हिसाब सां हिकिड़ी तमामु सुठी ख़िदमत बि आहे जेका नौजवाननि जे लाइ कुझु नई उमेद ऐं रस्ता हिकिड़े खोलण जे लाइ ॼण त हिकिड़े तरह जी सिंसियर हिकिड़ी एफर्ट आहे। बिल्कुलु, असुल में छा आहे त जेका ज़रूरतूं आहिनि असांजूं उहे कॉन्स्टेंट आहिनि। डेली असांखे जेब ख़र्ची खपे, डेली असांखे 4 पैसा खपनि, डेली असांजूं ज़रूरतूं आहिनि। एम्प्लॉयमेंट बि तमामु सुठी ॻाल्हि आहे, पर उहा हासिलु कंदे कंदे उन में महीना बि लॻी था वञनि, साल बि लॻी था वञनि। बिल्कुलु, असां हिकिड़ी ग्रेजुएशन कयूं था, उन में असांजी ज़िंदगी जा 24-23 साल गुज़री वञनि था, 25 साल। हाणे उन खां पोइ वरी जॉब जे पोयां वरी 4-5 साल लॻी वञनि था। त असांखे हिकिड़ी कंबाइन जंहिंखे चइजे इहा डेवलप करणी पवंदी आइडियोलॉजी। ऐं मां उन में माइटनि खे बि जेको आहे गुज़ारिश कंदुसि त हू पंहिंजे ॿारनि खे इनकरेज कनि ऐं उन्हनि खे ईअं न चवनि त बाबा तव्हां नौकिरी न कंदो त पोइ माण्हू छा चवंदा। जेको असां वटि हिकिड़ो फैशन ऐं ट्रेंड आहे न त हिकिड़ो बाक़ाइदे रोबस्ट सूटेड बूटेड माण्हू थी करे वञे ऐं ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं उहो नथो थिए त हाणे उहा शइ त डिपेंड करे थी असांजी इकोनॉमी ते, मार्केट में अवेलेबल गैप ते त केतिरी एम्प्लॉयमेंट ते अपॉर्चुनिटीज़ आहिनि। त असांखे हिकु त पंहिंजो माइंड सेट पहिरीं ॻाल्हि सोशली चेंज करिणो पवंदो। नंढो ई कारोबार हुजे, वॾो कारोबार हुजे, तव्हां ॾिसंदव त असांजे मज़हब में जेके चइजे असांजे जेके नबी आहे उहे पंहिंजो उन्हनि बि नंढा नंढा कारोबार कया। त वॾनि नंढा कारोबार बि करणु खपनि ऐं वॾा कारोबार बि करणु खपनि। लेती लेती जा मामलात, इहे सभु शयूं ॾाढो सुठे अंदाज़ में असां डिस्कस थियल आहिनि। बिल्कुलु, त नौजवाननि खे असुल में इहो हिकिड़ो स्ट्रांग मैसेज आहे। जीअं तव्हां कुझु टाइम पहिरीं चयो त माण्हू पोइ न त डिप्रेशन में हलियो वञे थो, असांजो नौजवान पोइ उन हवाले सां काफ़ी जंहिंखे चइजे त डिप्रेसिव थिए थो, त नंढे कारोबार में तरफ़ अचणु खपे पहिरीं ॻाल्हि। हाणे उन में कुझु एडवाइज़िस आहिनि। हिकिड़ी इहा त मिसाल असां कोशिशि कयूं त लोन न खणूं। लोन खणूं था, हालांकि ज़हन में इहा शइ हूंदी आहे त माना हेवी जेको आहे न अमाउंट, जेको हैंडसम अमाउंट हथ में हुजे पोइ ई बिज़नेस करे सघिजे। बिल्कुलु बिल्कुलु, लोन न खणूं ऐं असां जेके चइजे त सिंपल सादे खां शुरू कयूं। सही, पोइ उन में असां का अहिड़ी प्रोडक्ट्स ऐं उन में असां कंहिं तरह जो को एब महसूसु न कयूं ऐं उन में असां पाण अकेला न पर जेके ॿिया असांजा नंढड़ा भाइर आहिनि, फैमिली मेंबर आहिनि, उन्हनि खे बि इंगेज कयूं। त उहो हिकिड़ो नंढड़ो जेको बिज़नेस यूनिट आहे उहो हलंदो रहंदो। उन में मिसाल जंहिंखे चइजे ड्राई क्लीनर आहे, उन में मिसाल जंहिंखे चइजे त हल्को फुल्को रिटेल शॉप आहे, या को फ्रूट वेजिटेबल जी का आउटलेट आहे जंहिं
डेयरी आहे, चवण जो मतिलबु त उन्हनि इन्हनि शयुनि में भला रिस्क त कोन्हे न, रिस्क न आहे बिल्कुलु, ऐं एब कोन्हे हिन में। असां त ॿाहिरनि मुल्कनि में शागिर्दनि खे, यूनिवर्सिटी शागिर्दनि खे क्लीनिंग कंदे बि ॾिठो आहे, हा सही, त अखियुनि ते जेकॾहिं हिननि खे सुठी जॉब मिली थी वञे। इलाही वॾा वॾा माण्हू माज़ी में यूनिवर्सिटी लाइफ में, स्कूल लाइफ में तमामु सादा ऐं सिंपल जॉब्स कंदा रहिया आहिनि। इहो तमामु आम आहे। तव्हां ॾिसंदो त को बि वॾो माण्हू, वॾा वॾा सियासतदान जॾहिं पंहिंजे उन दौर में हुया त उन्हनि ॾाढा सिंपल ऐं सादा कम कया, बट दे सर्वाइव्ड। वांदो वेहण जेको आहे न उहो वधि में वधि हिकिड़ी जंहिंखे चइजे न त ॾुखी ॻाल्हि आहे ऐं नुक़सानकार आहे। त नौजवाननि खे उहे कारोबार करणु खपनि जंहिंमें इन्वेस्टमेंट घटि हुजे, नौजवाननि खे उहे कारोबार करणु खपनि जंहिंमें हू आउटसोर्स घटि कनि शयूं, एम्प्लॉइज़ जंहिंखे चइजे त घटि रखनि, पाण ई उन कमु कनि जीअं उनजे मथां ओवर हेड्स घटि अचनि, लाइबिलिटी घटि अचे। जी हा, जी हा। ऐं नौजवाननि खे उहा शइ करणु खपे। उन में इहो फ़ाइदो थींदो त नंढी उमिरि में नंढो कमु शुरू कंदा त जेसि ताईं उहो माण्हू वॾो थिए थो। सही पिया चओ, असां वटि इलाही एग्ज़ाम्पल्स बि मौजूदु आहिनि न, त माण्हू नंढे खां स्टार्ट कंदा आहिनि। उहो जीअं तव्हां चयो त हिकिड़ो जेको आहे न सिंपली जेकॾहिं तव्हां भाॼीअ जो उहो रेड़ो हलायो था, या मिसाल जे तौर ते तव्हां जेको आहे सो इवनिंग टाइम में मिल्क शॉप जेको आहे न उन ते कमु करे वठो था, वरी पोइ आराम सां पंहिंजो नंढो कमु शुरू कयो था। अहिड़ा माण्हू सुठो बिज़नेस अॻियां हली करे कंदा आहिनि, कुझु न हूंदे हू सुठो करे वठंदा आहिनि, छो त हू कम खे एब न सम्झंदा आहिनि, आर न सम्झंदा आहिनि। अव्हां सम्झो था असांजे नौजवान में इहो जेको आहे न ईगो घणो आहे, उनखे इहा शइ ॾुखी थी लॻे त मां नंढो कमु कीअं कयां, माण्हू छा चवंदा, इहा शइ हुन में घणी आहे। बिल्कुलु, इहो अर्ज़ु कयुमि त असांखे पंहिंजे हिन मुआशिरे खे अहिड़ो करिणो पवंदो त हर हाल में हर तरह जो माण्हू ख़ुशि ऐं कंफर्टेबल रही सघे। जी हा। हिते जा कॾहिं केरु CSS पास करे थो त उहो कामयाबु आहे, अखियुनि ते बिल्कुलु कामयाबु आहे ऐं मूंखे उन ते फ़ख़ुरु बि आहे। पर ॾिसो, हीअ हिकिड़ियूं ग्राउंड रियलिटीज़ आहिनि। असांजो अबाउट 21 ईयर खां जेको अबव यूथ आहे उहो 12-14 हज़ार जे क्वांटिटी में उहो हिकिड़े एग्ज़ाम में अपीयर थिए थो। त ॾिसो, दुनिया जेका जंहिं शइ ते लॉजिक ऐं मंतक ते हले थी, उहा इन ते थी हले त सॼी दुनिया में नौजवाननि जी खोट आहे। हा बिल्कुलु, उन्हनि खे नौजवान खपनि, छो त नौजवान मेन पावर आहिनि, ह्यूमन रिसोर्स आहिनि। असांजे पाकिस्तान दुनिया जे उन्हनि चंद मुल्कनि में आहे जंहिंमें नौजवाननि जो तइदादु जंहिंखे चइजे त घणो आहे। पर हाणे जेकॾहिं उहो नौजवाननि जो तइदादु घणो आहे त असां उन्हनि खे कम सां लॻायूं न, कंहिं हिकिड़े जेकॾहिं असां कम में उनखे लॻाए छॾींदासीं, ख़ुदा न ख़ास्ता उन में उहे फेल थी पवनि था त उते ज़िंदगी त ख़तमु नथी थिए न। त उन जे करे असांजो जेको नौजवान आहे कारोबार बि आहे, ऐं असां हिन ई प्रोग्राम में काफ़ी हिन ॻाल्हि ते बि ॻाल्हि ॿोल करे कंदा रहिया आहियूं त स्कॉलरशिप्स बि आहिनि ऐं आला तइलीम बि आहे, सम्झो था। त उन में जंहिंखे चइजे त बजाए जो ॿार कंहिं हिकिड़े कॉम्पोनेंट में ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं हू थिए थो, अल्बर्ट आइंस्टाइन चए थो त तव्हां फिश खे जेकॾहिं इन पैराए में परखींदव त उहा वण ते चढ़े त पोइ तव्हां यकीननि चवंदो त फिश न आयल आहे। पर इन करे ज़रूरु न आहे उहो ॿारु थी सघे थो CSS में जेकॾहिं कामयाबु न थियो आहे, थी सघे थो सुठो बिज़नेसमैन थी वञे, थी सघे थो सुठो वकील थी वञे, सुठो बैरिस्टर थी वञे। त ईअं जंहिंखे चइजे त जेके ॿिया असांजा शोभा आहिनि उन्हनि में सच पुछो त असांजे मुल्क खे वधीक ज़रूरत आहे उहे ॿियनि जे लाइ बि एम्प्लॉयमेंट अपॉर्चुनिटीज़ पैदा कनि। जी हा बिल्कुलु, तव्हां सही पिया चओ, ॿाहिरि जी दुनिया नौजवान खे वेलकम करे थी। बिल्कुलु, ऐं इहा ॻाल्हि ॾाढी सुठी तव्हां कई त हिकु शइ जेकॾहिं उहो नौजवान नथो करे सघे, फॉर एग्ज़ाम्पल, त डज़ नॉट मीन त उहो ॿी शइ में हुनखे एक्सपर्टी हासिलु नथी थी सघे। बसि जिथे इंसानु जेको आहे न कमु करे सघे थो उते कमु करे ऐं उते पंहिंजी सही जॻह ते, राइट जॻह ते पंहिंजी एफर्ट्स ॾिए त डेफिनेटली उहा शइ उनखे आउटकम बि पोइ सुठो मिलंदो। अच्छा, उनखां अलावा थोरो लाइव स्टॉक ते ॻाल्हाइणु चाहींदासीं सर, छा सम्झो था हिन वक़्त जा छा चैलेंजिस आहिनि? बिल्कुलु, असल में मुंहिंजी जेका मेन एक्सपर्टीज़ आहे उहे एग्रीकल्चर ई आहे, जंहिंखां पोइ वरी मुंहिंजो हिकिड़े तालुक़ु जुड़ियो हिकिड़े बिज़नेस स्कूल सां, जंहिंमें वरी मां काफ़ी साल ज़िंदगी जा 15-20 साल उहा बिज़नेस पढ़ाई, त ॼण त इहे 2 फ्लेवर सां हिकिड़ो लाइफ में कमु करण जो मौक़ो मिलियो। जी हा, जी हा। असांजी जेका लाइव स्टॉक आहे उहा उन जा इलाही एंगल्स आहिनि जेके इग्नोर्ड आहिनि। हिकिड़ो त असांजी 60-70% आबादी इन जानवर पालण सां जुड़ियल आहे, जेको अॻियां हली असांखे खीर, मखण, लेदर अहिड़े तरह जूं प्रोडक्ट्स ॾिए थो, ऐं गॾोगॾु असांखे उन कम में तजुर्बो बि आहे
ऐं ख़ुदा ताला असांजी जेका इन मुल्क जी इकोनॉमी रखी आहे, जोड़ जक रखी आहे, एनवायरमेंट रखी आहे, उहा बि उन सां मुताबिक़त रखे थी। त मुंहिंजो इहो हिकिड़ो हमेशह हिकिड़ी थाट रही आहे त असां लाइव स्टॉक सेक्टर खे प्रोमोट कयूं, यानी असां उन में फाइनेंशियल इंस्टीट्यूशन्स खे खणी अचूं। असां जेके बैंक्स आहिनि थोरो घणो जेको ईज़ी ऐं सॉफ्ट साइड लोन ॾियनि थियूं औरतुनि खे इंट्रस्ट फ्री, ख़ासि करे फस्ट वूमन बैंक आहे, अहिड़ी पॉलिसी हुजे जो असांजे ॻोठनि में लातइदाद माशाअल्लाह सां न्याणियूं बि आहिनि, त उहे घरनि में ई नंढा नंढा फार्म ठाहिनि, ॿकरियूं पालनि, मुर्गियूं पालनि, घर में अंदरि वेठियूं आहिनि ऐं जेके पालींदियूं रहनि थियूं। त गवर्नमेंट NGOs हिकिड़ो अहिड़ो मॉडल डेवलप करे त उनखे असां पंहिंजे एग्ज़िस्टिंग सिचुएशन्स में रहंदे नौजवाननि खे ॻोठनि में ई असां इन लाइव स्टॉक जे कम में इंगेज कयूं। अच्छा, इहो इन करे त मिसाल असां वटि सनतकारी मॉडर्न इंडस्ट्री अञा एॾे लेवल ते, एॾे स्केल ते कान आई आहे। बिल्कुलु। ॿिए नंबर ते असांजो हिकिड़ो वाज़े रूरल अर्बन जेके डायनामिक्स आहिनि त असां उनखे पंहिंजे ई इलाइक़े में, पंहिंजे ई एरिया में जेके चइजे इन्हनि शयुनि जो जेकॾहिं बंदोबस्तु करे ॾियूं, उन्हनि खे असां हुते पोल्ट्री फार्म ठाहे ॾियूं, या असां उनखे डेयरी फार्म ठाहे ॾियूं, या असां उनखे गॉट फार्म या फैटनिंग फार्म ठाहे ॾियूं, त उते जो उते उन्हनि खे जेको आहे रोज़गार जा मौक़ा मिलंदा। प्रॉब्लम उन में अधी इहो आहे त उन खां पोइ जॾहिं उहा शइ उते डेवलप थिए थी त असां वटि जेको मिडल मैन आहे उहो वॾो प्रॉब्लमेटिक आहे। ॿार उहो खीरु, गोश्त, मखण उहो सेल किथे करे? हा बिल्कुलु। असांजूं जेके मायूं आहिनि वीचारियूं, तव्हां ॾिसंदव त हिकिड़ी टोपी ठाहिनि थियूं, हिकिड़ी रिली ठाहिनि थियूं, उन्हनि में सॼी उन्हनि जी अखियूं उन्हनि जो ख़तम थी वञे थो, उनखे मार्केट लाभ छा थो मिले? उन खां वधीक जेकॾहिं हिकिड़ी ॿकरी पालींदियूं त उहा 4-5 महीननि में 30-40 हज़ार रुपया ॾेई। सही न, तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, तव्हां सही पिया चओ त असां वटि अहिड़ा केसिस बि खोड़ सारा मिलिया आहिनि, पर गॾोगॾु इन तरह जो कमु बि ॾाढो ज़बरदस्त आहे। जी सर, प्लीज़ तव्हां कंटिन्यू कयो। बिल्कुलु। त चवण जो मतिलबु हिकिड़ो त असांजो जेको लाइव स्टॉक आहे उनजो मेजर हिकिड़ो आस्पेक्ट इहो आहे त उहो होम बेस्ड एम्प्लॉयमेंट प्रोवाइड करे सघे थो, यानी माण्हू घर में ई वेठो, ख़ासि करे रूरल पॉपुलेशन खे। जी हा। ऐं रेशो कढंदासीं त 40 खां 50% पाण वटि रूरल पॉपुलेशन आहे, उन लाइ घणी तइलीम जी बि ज़रूरत कोन्हे। त असां पंहिंजे ई ॻोठनि में रहंदे, पंहिंजे ई एरियाज़ में रहंदे, पंहिंजो ई जेको असांजो ह्यूमन रिसोर्स आहे, यूथ आहे, उनखे नंबर 1 जेकॾहिं असां उहे लाइव स्टॉक रिसोर्सिस ॾियूं, प्रोडक्शन इहे ॾियूं, जेके चइजे ॿकरी थी या रिढ थी या ढगी थी या मेंह थी, त उते उनखे नए सिर का जोड़ जक करणी घणे पैमाने ते न पवंदी, ऑलरेडी उहा एनवायरमेंट आहे। ॿियो उन्हनि सां उते उनखे पालना वग़ैरह जो प्रॉब्लम कोन थींदो, फोडर वग़ैरह मौजूदु आहे, गाह वग़ैरह मौजूदु आहिनि। थर्डली असां उनखे सप्लाई चेन डेवलप करे, असां उन्हनि खां उहो गवर्नमेंट बाय करे या का कंपनी बाय करे, हिन वक़्तु जेके वॾा वॾा बिज़नेसमैन आहिनि, यानी पंहिंजो जे वॾियूं वॾियूं मल्टीनेशनल कंपनीज़ आहिनि, उहे कंपनीज़ छा थियूं कनि जो वॾा वॾा हू प्लांट्स हणनि थियूं, मिल्क प्लांट हणनि थियूं, वॾा वॾा डेयरी प्लांट्स हणनि थियूं, ऐं उहे किथां थियूं इहो खीर आणनि या रा प्रोडक्ट आणनि, उहे हिननि ॻोठनि मां था आणनि, पर उते छा था कनि, रेट उन्हनि जो जेको आहे उन्हनि खे इलाही लो आहे, उनखे एतिरो प्रॉफिट कोन थो थिए। त ॿिए नंबर ते असां जेकॾहिं हिकिड़ी सप्लाई चेन, लाइव स्टॉक सप्लाई चेन जंहिंखे चइजे, त उहा डेवलप कयूं ऐं असां उन्हनि खां ख़रीद कयूं हिकिड़े स्टैंडर्ड रेट ते, त नतीजो छा थींदो, जो असांजे नौजवाननि जो या जेके असांजी न्याणियूं आहिनि उन्हनि जो इहो कमु हूंदो त उहे हिते जानवर पालींदा, उन मां मिल्क मीट प्रोडक्शन गेन कंदा, ऐं उहा शइ जेका सेल करण जो जॾहिं टाइम ईंदो त उन खां का न का कंपनी को न को इदारो ई उन खां ख़रीद कंदो स्टैंडर्ड प्राइस ते। हींअर शायदि असां वटि स्टैंडर्ड प्राइस न आहे, नतीजतन इलाही सारी फ्लक्चुएशन आहे, ओतिरो क़ीमत कान थी मिले जेतिरो पालण ते ख़र्च अची थो वञे। त माना असां इन हिकिड़े अरेंजमेंट ऐं इन हिकिड़े सिस्टम जी उनजी करे वीकनेस जे करे असांजो हज़ारनि जे तइदाद में ह्यूमन रिसोर्स ज़ाया थी थो वञे। सादी ॻाल्हि आहे न, हिकिड़ी ॿकरी या रिढ ते या ढगीअ ते मूंखे उहा क़ीमत मिलंदी कोन, ऐं छो पालींदुसि, न पालींदुसि त आउं किथां कमाईंदुसि। त पर जेकॾहिं असां हुनखे स्टैंडर्ड प्राइस ॾियूं, यानी असां ई उन्हनि खां ख़रीद जेको उन्हनि जो हक़ बि आहे, त उते तव्हां ॼण त हिकिड़ी इलाही सारी आबादी खे, हज़ारे लखे माण्हुनि खे तव्हां कम सां लॻाए छॾींदव। ऐं ॿिए नंबर ते जेका तव्हांखे मिल्क मिले थो, जेको तव्हांखे मीट मिले थो, उहो वरी पोइ गवर्नमेंट या जेके NGO आहे या को बि इदारो, प्राइवेट इदारो बि हिन में अची सघे थो, उहो इदारो जंहिंखे चइजे त सुठनि सुठनि आउटलेट्स ते सप्लाई करे सघे थो,
ऐं या उन मां बाय प्रोडक्ट्स ठाहे जी सघे हा, जी थो। त हा। हिकिड़ो त लाइफ स्टाइल जे हवाले सां इहो की इशू आहे। ॿियो ओवरऑल तव्हां ॾिसंदो त असांजी जेका कंज़प्शन पैटर्न आहिनि उहे बि तमामु ऑब्सोलीट, यानी असांजो जेको माण्हू आहे जी पर हा। कैपिटा जंहिंखे चइजे कंज़प्शन ऑफ मिल्क एंड मीट, हिकिड़ो माण्हू केतिरो खीर जो वापराए थो, केतिरो गोश्त वापराए थो। जी हा। मिसाल जे तौर ते उनखे हिकिड़ो अधु किलो खीर पीअणु खपे, 500 ml या 300 ml खीर डेली पीअणु खपे, त असां वटि त 50 ml बि कोन थो पीए, चांहि में रुगो खीर पीऊं था हा बसि। हा बिल्कुलु, मोस्टली नतीजतन जेका हिकिड़ी वॾी ग़िज़ा आहे, न्यूट्रिशन जंहिंखे पाण चऊं, खुराक, उन खुराक खां जेका सदियुनि खां असां ॾे खीर मां पी पढ़णु वञा, जेका असांजे कल्चर जो पार्ट आहे। खीर ॾाढो सुठो आहे, ॾाढो मिठो, ॾंद ज़ोर वठनि, लिंग चुस्त थियनि, चवण जो मतिलबु त दैट्स वी रिलेट्स विद दिस ट्रेडिशन एंड हेरिटेज। नतीजो छा थो थिए त असां वटि उहा हाणे ग़िज़ा ऐं खुराक बि न आहे। लखनि जे तइदाद में माण्हू वांदा वेठा आहिनि, उन्हनि वटि जानवर पालण लाइ कोन्हे, आहे त केरु ख़रीदार लाइ कोन्हे। मार्केट में जेकॾहिं उहो खणी थो वञे त उनजो मिडल मैन आड़ती रेट अहिड़ो मारे थो ॾिए त उन तौबा थो करे। नतीजतन असांजो नौजवान बेरोज़गार थी वञे थो। नतीजतन असांजा उते जेके ज़रई रिसोर्सिस आहिनि, गाह वग़ैरह, उहे बि ज़ाया। असांखे उहा जेका खुराक मिलणु खपे उहा बि नथी मिले। त इहे जंहिंखे चइजे त रिसेंटली मुंहिंजी इन्हनि शयुनि ते तहक़ीक़ हले पई ऐं इन्हनि शयुनि ते का असाइनमेंट्स। सही ॻाल्हि आहे, थोरो जेकॾहिं हिन हवाले सां सोचिजे थो ऐं प्रॉपर जेकॾहिं कमु थिए त असांजा जेके ॻोठ आहिनि ऐं आम जेके माण्हू घरनि में मौजूदु आहिनि उहे सुठे तरीक़े सां हिकिड़ो पंहिंजो कमु बि करे सघनि था। उहा ई शइ जॾहिं मार्केट में अचे त सुठी हिकिड़ी प्योर शइ बि ईंदी, बिल्कुलु रेट्स बि सुठा हूंदा। ऐं जीअं तव्हां चओ त न्यूट्रिशन जी असां वटि घणी खोट आहे ऐं नो डाउट सालानी रिपोर्ट्स असां ॾिसूं था त असां वटि जेको आहे सो तमामु घणो इन शयुनि जो प्रॉब्लम आहे। ऐं उहा शइ असां आम माण्हूअ ताईं बि उहा शइ ॻोठ जी ज़िंदगी हुजे या शहरी ज़िंदगी हुजे, उन्हनि ताईं इहे सभु शयूं, सभु प्रोडक्ट सुठे तरीक़े सां पहुची सघंदियूं। थोरो स्मॉल इंडस्ट्रीज़ जे हवाले सां बि सर ॻाल्हायूं त सुठो रहंदो। असां वटि जेको आहे सो कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे टमाटे जो रेट ॾाढो वधी वेंदो आहे, कॾहिं जेको आहे सो बसरु अणलभ थी वेंदो आहे ऐं असां उहे ई शयूं प्योरीज़ फॉर्म में जॾहिं असां वटि पहुचंदियूं, उहे जेको आहे टिन असां वटि पहुचंदियूं त असां प्रिज़र्व उन्हनि खे करे सघूं था, घणे टाइम ताईं बि हलाए सघूं था, आम माण्हू पंहिंजे घरनि में रखी सघे थो। सम्झो था त स्मॉल इंडस्ट्री जो कंसेप्ट असां वटि हुजणु घुरिजे, जेको आहे कोन। तमामु तव्हांजो सुठो सुवालु आहे, वैलिड क्वेश्चन आहे। असुल में मूं इहो ई अर्ज़ु कयो पिए त तव्हांजी जेका असांजी जेका आबादी आहे, पॉपुलेशन आहे, उहा ॻोठनि में मौजूदु आहे इलाही सारी। जी जी। उते तव्हां वटि ज़मीन बि आहे ऐं उते माण्हू बि आहिनि, पर मसइलो की जेको इशू आहे उहो इहो आहे त असांजी जेका इन्वेस्टमेंट जेका थिए थी, जेके बि असांजूं इहे सभु शयूं थियनि थियूं, जी हा, उहे ॼण त डेविएट आहिनि, माना अलाइन न आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे। जेकॾहिं हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे ऑर्गेनिक फार्मिंग। हा, ऑर्गेनिक फार्मिंग इहा आहे त तव्हां मच्छी पंहिंजी पालियो, तव्हां ॿकरियूं पंहिंजियूं पालियो, तव्हां जानवर पंहिंजा पालियो, केमिकल फ्री। ऐं बल्कि हिकिड़ा फार्मर्स मार्केट बि थियनि था, उहे बि असां वटि कोन्हनि। त जंहिं ॻोठ में जेका पैदावार थिए थी उते ई हू सेल कनि ऐं माण्हू वञी उते बाए कनि। इन सिते ते त असां कोन पहुता आहियूं, पर तव्हांजी इहा ॾाढी हिकिड़ी इम्पॉर्टेंट पॉइंट आहे जंहिं ते इलाही सारी डिबेट बि थींदी रहे थी त भई नंढा नंढा इंडस्ट्रियल यूनिट लॻायो जेके फूड बाय प्रोडक्ट्स ठाहिनि। जीअं तव्हां ॻाल्हि कई केन्स में, हाणे असांजी लखे हज़ारे टन वेजिटेबल, ख़ासि करे वेजिटेबल, उहा जेको आहे न वेस्ट थी वञे, ज़ाया थी वञे। बिल्कुलु थिए थी, बिल्कुलु ज़मीन खां जॾहिं उतां निकिरे थी, फार्म खां जॾहिं निकिरे थी ऐं मार्केट ताईं पहुचे थी, छो त उनजी लाइफ थिए थी 2 ॾींहं या 3 ॾींहं। हा बिल्कुलु, सम्झो था। त उहा जेकॾहिं इंडस्ट्री उते असां वटि वेंदी त उहे उते लोकल माण्हुनि खे लोकल कमु करण जो मौक़ो मिलंदो। ऐं उते तव्हांजी उन में पालक आहे, टमाटा आहिनि, बसर आहिनि, इहे तमामु हिकिड़ा इकोनॉमिकल ऐं सस्ते दाम में विकामजनि था जॾहिं उहे सीज़न अचे थी। पर उन्हनि खे जॾहिं असां टिन पैक्स में प्रिज़र्व कंदासीं त असां पोइ उनजी शेल्फ लाइफ वधी थी वञे। शेल्फ लाइफ वधी वञण जे करे माना उनजी तव्हां 5 महीना 4 महीना ख़राबु कोन थींदो। बिल्कुलु। त नतीजतन उहो तव्हां कंहिं बि पोटेंशियल मार्केट में सेल करे सघो था। सॼी दुनिया में फूड डिमांड आहे, खाधे जी शॉर्टेज सॼी दुनिया में ईअं सम्झो त आहे, या डिमांड सॼी दुनिया में आहे। ऐं ख़ुदा जे फज़ल सां असांजी हिन धरतीअ ते खाधे जी खोट कोन्हे, पर माना चाहे तो प्रॉपर तरीक़े सां जेकॾहिं असां उनखे संभालियूं कीअं था, माण्हुनि ताईं पहुचायूं कीअं था, त उहो मैनेजमेंट एग्ज़ैक्टली
ट्रेड उनजो कीअं कयूं था, जी जी इहो क्वेश्चन आहे। बिल्कुलु सर, बिल्कुलु। अच्छा नाज़रीन, असां पहिरियों ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था, पोइ प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जो। प्रिंस बिस्किट जे हर हिकु बाइट में आयरन मौजूदु आहे ऐं कणिक जी भरपूर ग़िज़ायत सां प्रिंस बिस्किट खे तयारु कयो वियो आहे। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम सां स्पॉन्सरशिप मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जी। प्रिंस बिस्किट जो जॾहिं ॻाल्हि कयूं था त क्रीमी टेक्सचर हुन में मौजूदु आहे ऐं कणिक जी भरपूर ग़िज़ायत सां प्रिंस बिस्किट खे तयारु कयो वियो आहे। सो इन ई स्पॉन्सरशिप सां अॻियां वधूं था। हिन वक़्तु असां वटि प्रोफेसर डॉक्टर कमरदीन महर साहब मौजूदु आहिनि सुफिज़म यूनिवर्सिटी एंड मॉडर्न साइंसिस में। हिन वक़्तु एज़ अ डायरेक्टर और हिकु पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि ऐं घणे भाङे पाण जेको आहे सो बिज़नेस पढ़ाईंदा रहिया आहिनि। एग्रीकल्चर बि हिननि जो हिकिड़ो साइड रहियो आहे, बिज़नेस ॿई जेको आहे सो सुठे अंदाज़ में त नॉलेज हिननि वटि मौजूदु आहे। जॾहिं ॻाल्हाईंदा आहिनि त ॾाढे सुठे अंदाज़ में पाण ॻाल्हाईंदा आहिनि। अच्छा सर, थोरो जेको आहे सो अव्हां जे बारे में बि इहो असां ॿुधो आहे त तव्हां बि माना हिकिड़ो बिज़नेस वारो साइड अव्हां जो पंहिंजो बि आहे। सो प्योर खीर असां वटि पहुचे कोन थो, ख़ासि तौर ते शहरनि जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं ऐं अव्हां वञो कंहिं बि डेयरी ते वठी अचो ऐं तव्हां फॉर एग्ज़ाम्पल उन्हनि शयुनि खे टेस्ट कयो, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त असां जेको आहे न केतिरो केमिकल्स वापराए रहिया आहियूं रोज़ जी बुनियाद ते। तव्हांजो एक्सपीरियंस भला कीअं रहियो आहे हिन कम जे हवाले सां? बिल्कुलु, ही जेके असांजूं ॻाल्हि ॿोल थिए थी इन्हनि जी को न का माना को न को मक़सदु आहे। यकीनन यकीनन असल में का बि शइ अधी जॾहिं कंहिं मार्केट में पहुचे थी जी हा ऐं फाइनल या एंड यूज़र ताईं पहुचे थी त उनजे पोयां हिकिड़ी पूरी चेन आहे। बिल्कुलु सम्झो न, दुकान ते आई या कंहिं सुठे कंहिं मॉडर्न कंहिं डेयरी ते आई या कंहिं बि फाइनल उन ते आई सेलिंग पॉइंट ते, उहा कहिड़ा कहिड़ा चैनल क्रॉस करे आई, इहो हिकिड़ो सुवालु आहे। हाणे हिकिड़ो जेको पेरिशेबल आइटम आहे यानी उहा ग़िज़ा जेका ओपन आहे, माना कंहिं तरह सां पैक कोन्हे, फ़र्क़ु आहे। ओपन जेका ग़िज़ा अचे थी त उहा नंबर 1 कहिड़ा कहिड़ा चैनल क्रॉस करे अचे थी, उहा असां वटि का स्टडी कोन्हे, नंबर 1। नंबर 2 जेका पेरिशेबल ग़िज़ा आहे उन में अंदरि कहिड़ा कहिड़ा इंग्रेडिएंट्स आहिनि, उहा बि असां वटि स्टडी कोन्हे। ठीकु आहे न। उन खां पोइ उहा प्रोड्यूस किथे थिए थी, ठहे जुड़े किथे थी, उनजी बि असांखे एतिरी ख़ासि ख़बर कोन्हे। लेट से मिल्क आहे, फार्मनि ते मिल्क कॉमन ॻाल्हि आहे, अंडरस्टैंडेबल आहे त फार्म ते उतां असां मिल्किंग कयूं था, जानवर पालियूं था, खीर उते असां ॾोऊं था। पर उन खां पोइ जेका कास्ट आहे मेजरली इम्पॉर्टेंट एंगल आहे कास्ट। हिकिड़े जानवर जी पालना ते जेतिरो ख़र्चु आहे ऐं जेका उन मां असांखे प्रोडक्शन मिले थी उनखे तव्हां ॾिसंदव इक्विलिब्रियम खे त ख़र्चु वधीक आहे, प्रोडक्शन घटि आहे। बिल्कुलु सम्झो था। हाणे जानवर जी 4-5 लख रुपया क़ीमत आहे, 7-8 किलो उनजी एवरेज जेको स्टैंडर्ड असांजो जानवर आहे लोकल ब्रीड। हाणे उनजी तव्हां कास्ट ॾिसंदव ऐं उनजो तव्हां सॼो इहो उनजो उते जी फीड जो ख़र्चु, सप्लाई जो ख़र्चु, उते तव्हां होलसेलर खे ॾियो या डायरेक्ट रिटेल ते ॾियो, उन में बचत थिए कोन थी। पोइ छा थो थिए, पोइ माण्हू वञनि था अल्ट्रेशन तरफ़। जी हा, उन ई प्रोडक्ट में माण्हू अल्टर था कनि ऐं उन में जंहिंखे चइजे त जेका थुले लेखे मूंखे ॼाण आहे इन हवाले सां एग्ज़ैक्टली आई कांट टेक द नेम्स, त उन में पोइ मुख़्तलिफ़ तरह जा पाउडर्स, मुख़्तलिफ़ तरह जा केमिकल्स जेके आहिनि उहे शामिल कया वञनि था। ऐं असां पहिरियों ई ॻाल्हाए आयासीं त खीर हिकिड़ी तमामु असांजी कल्चरल फंडामेंटल न सिर्फ़ु अधी असांजी पर सॼी दुनिया में, पूरी दुनिया में बेसिक न्यूट्रिशन आहे। उहा एतिरी सर मां हिते ज़रूरु एड करणु चाहींदमि प्रोफेसर साहब, तव्हां त ॾाढे सुठे अंदाज़ में ॻाल्हायो पिया। तव्हांजो कमु बि आहे ऐं ॿियो ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहे सभु शयूं किथे न किथे आम माण्हू खे हिन जी ॼाण बि आहे। डॉक्टर चवंदा आहिनि वाइटामिन डी जी डेफिशिएंसी आहे, हर ॿिए माण्हू में आहे। पहिरीं इहो हूंदो त बाबा छोकिरियुनि में औरतुनि में घणी थिए थी, हाणे त जेको आहे सो उहो जेंडर जो असां ॾिसूं कैल्शियम आहे, विटामिन डी आहे, हर तरह जी उन में बिल्कुलु। ऐं उहा शइ असां जेको आहे न कोई मेडिसन वठूं उन सां पूरी नथी थिए, पर असां जेकॾहिं सही मिल्क असां वठूं त असांजी उहा शइ कमी थी पूरी। इन में असां ही जेको बार बार शयूं जेके आहिनि इंटरलिंक्ड आहिनि, यानी पाण में जुड़ियल आहिनि। बिल्कुलु। असांजो जेको नौजवान आहे
उनजे दिमाग़ में आहे त मूंखे ऑफिसर थियणो आहे, असांजी दुआऊं उन सां गॾु आहिनि। पर असां एज़ अ सोसाइटी ऐं कम्यूनिटी थी करे सोचूं त जेके नौजवान सुठा एग्ज़ाम पास करे मिसाल कंहिं अहिड़े शोबे में वञणु चाहिनि था त अखियुनि ते, पर ॿिया नौजवान जेकॾहिं फार्मिंग तरफ़ अचनि, तव्हां थोरी देरि पहिरियों चयो त कहिड़ा कहिड़ा ट्रेड थियणु खपनि, जेकॾहिं एग्रीकल्चर तरफ़ अचनि, नंढी नंढी फार्मिंग तरफ़ अचनि ऐं पोइ उनखे मॉडर्न फुटिंग ते खणी वञनि। ज़रूरु न आहे त उहो रवायती तरीक़े सां उहे वाड़ा ऐं उहे फार्म हलाइनि, पोइ मां उन में शुरू में कुझु रॉ प्रोडक्ट सेल कनि, पोइ वरी उन में इंडस्ट्रियल यूनिट, अॼुकल्ह फैसलाबाद में तमामु घणियूं या असांजे पंहिंजे मुल्क में मशीनरी मौजूदु आहे जेका तमामु सस्ती ऐं सुठी मशीनरी आहे, ऐं उन मशीनरी में उहे मुख़्तलिफ़ प्रोडक्ट्स खे बाय प्रोडक्ट करे सघनि था, लोकल मार्केट में सेल करे सघनि था, इंटरनेशनल मार्केट में सेल करे सघनि था। इन में छा थींदो जो असां वटि 10, 15, 20 सालनि खां पोइ हिकिड़ो तमामु सुठो एंटरप्रेन्योर्स जो अंग थी वेंदो, ऐं असांजो नौजवान या त मथे वञे थो त बाबा हू हिकिड़ो सुठी पोज़ीशन ताईं पहुचे ऐं अलाह ताला असांजी दुआउनि पहुचे। पर ख़ुदा न ख़ास्ता ज़िंदगीअ जे उन डोड़ में हुनखे जेकॾहिं उहा उते सक्सेस टेम्परेरीली या वक़्ती तौर ते नथी मिले त हुनजे लाइ हिकिड़ी सुठी बिज़नेस तयारु हुजणु खपे त हू मायूस कोन थींदो। हाणे छा थो थिए जो ख़ुदा न ख़ास्ता नौजवान खे हिकिड़ी तरफ़ वञे थो त उते जेकॾहिं कामयाबु नथो थिए त पोइ हुनजे लाइ ॿी शइ त इहो हिकिड़ो जेको रवियो आहे न, इहो हिकिड़ो एक्सट्रीमिस्ट रवियो आहे, इहो बैलेंस रवियो न आहे। सही था चओ, पंहिंजी ज़ात सां बि एक्सट्रीमिस्ट रवैयो जेको आहे इहो न रखणु खपे। ॿिए नंबर ते असांजी गुफ़्तगू थी पई साईं मुर्तज़ा मजबूर साहब सां ॻाल्हि ॿोल थी पई, जॾहिं सोसाइटी वरी कंहिं नौजवान खे या कंहिं फ़र्द खे कंहिं सुठे मनसब ते पुॼाए थी त वरी पोइ इख़लाक़नि एसूलनि वरी उन ते बि हिकिड़ो फ़र्ज़ आयत थिए थो त हू रिटर्न करे सोसाइटी खे। असां वटि इहो सुवाल तमामु घटि पुछियो ऐं कयो वञे थो। जी हा, अच्छा तव्हां पंहिंजे एक्सपीरियंस में इन्हनि शयुनि खे ॾिठो आहे? माना वरी बि मां ॻाल्हि कंदमि बिकॉज़ तव्हां हिकु सुठा उस्ताद बि आहियो ऐं उस्ताद चवंदा आहिनि त मुआशिरे खे वॾींदड़ हूंदा आहिनि, इन ॻाल्हि में को बि शक न आहे त को बि जेकॾहिं कंहिं सुठी जॻह ते पहुचे थो त उन जे पोयां उस्तादनि जो माइटनि जी त महिनत थिए थी, पर उस्तादनि जी बि महिनत उन खां वधीक थिए थी। सो अव्हां सम्झो था त जेके वॾे मनसब ते उहे फाइज़ थियनि था त उन खां पोइ सोसाइटी खे उहा रिटर्न बैक जी जॾहिं ॻाल्हि थिए थी त उहो मोटाए कुझु ॾियनि था? ॾिसो, जेको हिन दुनिया जो ऐं जेको हिकिड़े जंहिंखे चइजे त सुठे ऐं सुलझल फ़र्द जो जंहिंखे चइजे जेका तारीफ़ ऐं डेफिनेशन आहे, उहा दरअसल इहा ई आहे त जेको असां हिन समाज ऐं सोसाइटीअ मां वठूं था, इज़त थी, सुठी नौकिरी थी, सुठी अपॉर्चुनिटी थी, सुठी पोज़ीशन थी, असां उनखे हिन समाज खे वापसि डबल करे ॾियूं। असां जेकॾहिं हीउ समाज असांखे हिकिड़े सुठे मनसब ते विहारे थो त वरी असां हिन समाज जी ख़िदमत बि कयूं ऐं अहिड़ी ख़िदमत कयूं त वरी असां अहिड़ा ॿ 2 3 4 5 ॿिया माण्हू ट्रेंड करे हिते पुॼायूं। त जनरली इन ते डायरेक्ट ॻाल्हाइणु मूंखे में बि उहा उन शइ ते कंहिंखे का ॾुखी लॻे, पर जनरली रवैया ईअं थियनि था त असां वठणु चाहियूं था त हीअ शइ बि मिले, हीअ शइ बि मिले, हीअ हितां मिले था, रिटर्न घटि कयूं था। त वी शुड बी जंहिंखे चइजे त डेफिनेटली रिटर्न द थिंग्स टू द सोसाइटी। छाजे करे त हिन समाज मां पोइ हुन में असां सुठियूं सुठियूं इस्पतालूं ठाहे सघूं था, असां सुठा सुठा स्कूल कॉलेजिस ठाहे सघूं था, असां नंढियूं नंढियूं उन में सनतकारी लॻाए सघूं था। यानी इहा हिकिड़ी ज़िमेदारी आहे, सुठो मनसब हिकिड़ी ज़िमेदारी आहे। पर जनरली मूंखे ईअं लॻंदो आहे, असां ईअं फील कंदा आहियूं त शायदि हाणे असीं वॾा माण्हू थी विया आहियूं, हाणे असां ज़िंदगीअ जा कंफर्ट्स जेके आहिनि उहे इंजॉय कयूं ऐं रिटर्न जेका आहे शइ उहा असां पंहिंजो थिए थी त ठीकु आहे। ऐं एज़ अ होल ईअं कोन्हे जो असां इनखे एस्टेब्लिश्ड फैक्ट चऊं, ईअं कोन्हे, पर जनरली मूंखे ईअं थोरो फील थींदो आहे। तव्हां बिल्कुलु सही पिया चओ। अच्छा, इहा शइ भला सम्झो था सेखारी वञे थी, ख़राबी चवंदा आहिनि त उहा जेका आहे न बाद जी न हूंदी आहे, शुरूआति खां कुझु शयूं जेके आहिनि उहे ख़राबु जेकॾहिं हूंदियूं आहिनि त पोइ इन द एंड उहे शयूं जेको आहे न वाज़े थी पवंदियूं आहिनि। त असां वटि हिकिड़ो जेको आहे सो जेको एजुकेशन सिस्टम आहे उनजे अंदरि सम्झो था त इहे सभु शयूं बि उनजो हिसो आहिनि, उन ॿार खे ख़ूबसूरत इंसान बणाइण बि उन शइ जो हिसो आहे, उन एजुकेशन जो, उहा शइ आहे असां वटि। हा, इहो ॾाढो तव्हां सुठी ॻाल्हि कई आहे। हिकिड़ी असां हिनखे कैरियर काउंसलिंग चवंदा आहियूं त ॿार खे बल्कि हिकिड़ी तव्हां अञा सुठी ॻाल्हि कई आहे, इमोशनल इंटेलिजेंस तव्हां चई सघो था, यानी असां इथिक्स बि चई सघूं था त भई असां जेको हिन मुआशिरे मां वठूं त
त असां हिन मुआशिरे खे बैक कयूं, रिटर्न कयूं, इहो यकीनन असांजे तइलीम जो हिसो हुजणु खपे। ऐं कंहिं कंहिं हवाले सां ज़ाहिर आहे इहा शइ सेखारी बिल्कुलु, छाजे करे त असां जेको इंडिविजुअलिज़म आहे ॿियो आहे जंहिंखे चइजे त हिकिड़ी मुश्तरका सोच जेको आहे त असांखे जेकॾहिं कम्यूनिटी वारी सोच रखंदासीं त हिन मुआशिरे में असां यूज़फुल फ़र्द कीअं बणिजी सघूं था त पोइ हर शइ जो जवाबु मिली। हा बिल्कुलु, छो त जीअं तव्हां चयो न त हिकु जेकॾहिं प्रोडक्ट असां वटि पहुचे थी या फॉर एग्ज़ाम्पल जीअं असां जेको आहे सो मीट एंड मिल्क जे हवाले सां ॻाल्हायूं पिया त उहो किन स्टेशन्स तां गुज़री असां वटि उहा शइ पहुचे थी त उन ई तरह उन नौजवान जो बि सोचे न त उहो कहिड़ी अंदाज़ में उन तमामु ऑब्स्टेकल्स खे पार कंदो कंदो अची उन जॻह ते पहुचे थो त उहो जेको आहे सो सोसाइटी खे छा रिटर्न करे थो, उनजे पोयां जेको आहे सोसाइटी उन सां कीअं बिहेव कयो आहे, इहे सभु शयूं बि त आहिनि न। मूं अर्ज़ु कयो न त असां वटि हिकिड़ी जेका जंहिंखे चइबो आहे न कम्यूनिटी थिंकिंग या हिकिड़ी सोसाइटल जेकॾहिं असां वटि हिकिड़ी सोच हुजे न त पोइ उन में माण्हू हिक ॿिए जी मदद कंदो। जी जी, छाजे करे त हुनखे ख़बर आहे त असांखे एज़ अ होल समाज बहितर करणो आहे, हिकिड़े फ़र्द खे बहितर न करणो, त उहो कंहिं तरह सां वञी कंहिं हुन ते पहुचे। जॾहिं असां सभु त उन में उहा जेका हिकिड़ी मुश्तरका जेका सोच थिए थी या जेके मुश्तरका मफ़ाद थियनि था हिक ॿिए जे मफ़ादनि खे प्रोटेक्ट करणो आहे त पोइ ओवरऑल हिकिड़ो मुआशिरो जुड़े थो। सुठियूं सुठियूं लाइब्रेरियूं ठहनि थियूं, सुठा सुठा पार्क ठहनि था, सुठा सुठा जिम ठहनि था, एग्ज़ैक्टली सुठियूं सुठियूं इंडस्ट्रीज़ ठहनि थियूं, सुठियूं सुठियूं ट्रेनिंग्स डेवलप थियनि थियूं, सुठा सुठा हुते प्रोफेशनल्स ठहनि था, सुठियूं सुठियूं इन्वेस्टमेंट्स, त उहो जॾहिं सभु हिक ॿिए खे सपोर्ट कनि था त ओवरऑल जेको आइडियल मुआशिरो कीअं हुजणु खपे उनजी जोड़ जक थिए थी। पर जेकॾहिं असांजी इंडिविजुअल सोच आहे त पोइ उहो आइडियल मुआशिरे जी जोड़ जक वारो जेको ख्वाबु आहे उहो थोरो डिस्टर्ब थिए थो। सही पिया चओ सर। अच्छा, थोरो एग्ज़ामिनेशन सिस्टम जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं ऐं मां त कुझु शयूं नोट बि कयूं। मूं अॼु चाहियो पिए त अव्हांजा जेके रिसर्च आर्टिकल्स आहिनि उनजे हवाले सां बि जेकॾहिं अॼु जे प्रोग्राम में थोरो डिस्कस कजे, छो त रिसर्च ॾाढो हिकिड़ो ॾुखियो सब्जेक्ट आहे हक़ीक़त में। रिसर्च मैथडोलॉजीस खे सम्झणो पवंदो आहे। अव्हां छा सम्झो था त अॼु जे नौजवान खे केतिरियूं सहूलियतूं आहिनि उन हवाले सां या केतिरियूं अॼु बि मुश्किलातूं आहिनि, छो त जिते आर्टिफिशियल इंटेलिजेंस असांखे सभु शयूं तयारु करे ॾिए थी त उते जेको आहे सो उहा इदारे में जॾहिं शइ वञे थी त उहो ख़बर पइजी वञे थी त कहिड़ो महिनत करे थो ऐं कहिड़ो शयूं जेको आहे सो माना हिकिड़ो जेको आहे न ठहियल ठुकियल शयूं खणी थो अचे। इहा सुठी ॻाल्हि कई आहे तव्हां। असल में इन शइ जा ॿ टे एस्पेक्ट आहिनि। हिकिड़ो एस्पेक्ट इहो आहे त असांजा हिकिड़ा ॿार उहे ॿार वञनि था जंहिंखे चइजे पोस्ट ग्रेजुएशन में ख़ासि करे जेके रिसर्च सां जंहिंजी दिलचस्पी थिए थी या जंहिंखे चइजे जेके आला तइलीम हायर स्टडीज़ कनि था, एमफिल आहे, एमएस आहे, पोइ वरी पीएचडी आहे, त इहे उहे कोर्सिस आहिनि ख़ासि करे जंहिंमें रिसर्च जंहिंजो कंपलसरी कंपोनेंट थिए थो। हाणे इन में छा आहे त जेके मुआशिरा जुड़नि था उहा रिसर्च अॻियां केॾांहुं थी वञे, उहा ज़ाहिर आहे हिन मुआशिरे जो समाज जो को न को मसइलो आहे, प्रॉब्लम आहे जंहिंखे उहे रिसर्चर जेको आहे स्टडी कनि था। हाणे उन में असां जंहिंखे चइजे त उहो बि हिकिड़ो प्रोसेस थोरो मुश्किल ईअं आहे त कॾहिं कॾहिं अहिड़ियूं उथंदे ई ॿार खां मुंहिंजे हिसाब सां मुश्किल टेस्टूं अची वञनि थियूं जो उन ॿार खे उते ई ख़ारिज करे था छॾनि। हालांकि मुंहिंजे हिसाब सां ॿार जो रस्तो बंदि न करणु खपे। ॿार खे उन हिकिड़ी एप्टीट्यूड टेस्ट जे बेस ते रहणु मुंहिंजे हिसाब सां इहा इनफ न आहे त उहो हिकिड़ो सुठो रिसर्चर न आहे। पहिरीं पॉइंट, पहिरीं मुंहिंजी जंहिंखे चइजे त ईअं सम्झो त हिकिड़ी तरह जी क्रिटिसिज़म इहा आहे त तव्हां ॿार खां मां ॾिसां थो त अहिड़ियूं टेस्टूं वरितियूं वञनि थियूं जो उन ॿार जी उहा ओरिएंटेशन न आहे। मिसाल हाणे बायोलॉजी बॉटनी पढ़ी आयो आहे, उन खां तव्हां जेकॾहिं हिसाब मैथमेटिक्स जी टेस्ट ते पोइ तव्हां हुनखे रिसर्च में खणी वेंदव त इहो हिकिड़ी थोरी शइ ॾिसणु खपे। ॿियो जेका यूनिवर्सिटी में ॿार जॾहिं अचे थो, येस रिसर्च मैथडोलॉजी असां जेकॾहिं पहिरीं ॻाल्हि त रिसर्च प्रोसेस ते ॻाल्हायूं ऐं पोइ वरी असां अचूं त रिसर्च असांजे हिन मुआशिरे खे कीअं सर्व करे थी, उहा तहक़ीक़ जेका तव्हां कई उहा तहक़ीक़ असांखे कहिड़ा फ़ाइदा ॾींदी। असां मुआशिरे जी ॻाल्हि पिया कयूं, जेको पंहिंजी जेको डिबेट हली आहे कॾहिं उन में असां सोसाइटल रवैया कहिड़ा हुजनि। त ॿार त जॾहिं अचे थो त
त इन ॻाल्हि ते त बिल्कुलु सुठी डिबेट करे सघे थी त रिसर्च जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि ऐं लातइदाद असांजूं हिते शयूं आहिनि जेके आउट ऑफ रिसर्च या विदाउट रिसर्च हलनि पियूं, उहा हिकिड़ो अलॻि टॉपिक आहे। जी हा जी हा। वापसि मोटी था अचूं त उहो ॿारु दाख़िल थियो जॾहिं रिसर्च में त उहो प्रॉपर जंहिंखे चइजे जनरली इहो शइ साम्हूं आई आहे त उन ॿार खे तहक़ीक़ कीअं कजे, जंहिंखे तव्हां रिसर्च मैथडोलॉजी चओ था, जी हा जी हा, उहा शइ प्रॉपर सेखारणु ऐं सम्झाइणु खपे त ॿार खे प्रॉपर तरीक़े सां रिसर्च अचे। जी हा, यूनिवर्सिटीज़ डेफिनेटली कोशिशि कनि थियूं, पर मुंहिंजी जनरल ऑब्ज़र्वेशन इहा आहे अञा बि उते कमु करण जी ज़रूरत आहे। डेफिनेटली त असां माना पंहिंजे ॿार खे सुठो नंबर 1 उहो रिसर्च करण जा मेथड्स सेखारियूं, नंबर 1। नंबर 2 असां उन में हिकिड़ी क्रिटिकल थिंकिंग डेवलप कयूं त उहो मुआशिरे खे जंहिं अख सां ॾिसे उहा हिकिड़ी एक्सपर्ट हिकिड़ी रिसर्चर वारी अखि हुजे त मां हिन मसइले खे हिन प्रॉब्लम खे पंहिंजे तहक़ीक़ जे थ्रू कीअं एड्रेस करे सघां। इहो इन शइ जी मूंखे थोरी खोट ॾिसण में ईंदी आहे। ईअं ई आहे। उन खां पोइ ॿार खे रिसर्च सिखण में डिग्री वठण में जेको यूनिवर्सिटीज़ जो रवैयो आहे मूंखे उन ते बि थोरो आहे ॾुखियो रवैयो आहे त उन में उन जा ज़िंदगी जा इलाही साल गुज़री वञनि था। हाणे उहो ॿारु डिलीवर छा कंदो? गो की मां हिन खे डायरेक्ट क्रिटिसाइज़ नथो कयां, जो मां पाण हिकिड़ो यूनिवर्सिटी जो उस्तादु आहियां ऐं उन में इलाही शयूं, पर जनरली मूंखे जेका हिकिड़ी ॾिसण में आई आहे 10-20 सालनि खां जेका मां शइ ॾिसां पियो त उहो ॿार खे रिसर्च मेथड्स सिखण में बि थोरी आहे ॾुखियाई ऐं हू ॿार शयुनि खे कीअं ॾिसे उहो बि आहे। टियों जेको उन में टाइम रिसर्च जो जेको ओवरऑल आहे, जिते 2 साल 3 साल में एम फिल थियणु खपे उते ॿारनि खे 4-4 साल 5-5 साल थी था वञनि, जिते 4-5 साल में को वीचारो अटकी वञे त 10 साल 12 साल बि थियो वञनि नहीं काफ़ी, त उन 10-12 सालनि खां पोइ छॾे ॾियनि था तमामु शयुनि खे, त थिए ई नथो त बसि छॾियूं। इहो हिकिड़ो जंहिंखे चइजे वरी असां हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो सुठो एक्सपर्ट हिन समाज मां खुटायूं पिया। जी हा जी हा, सुठो ज़हन असां ख़तमु पिया कयूं। ब्रॉड मतिलबु त हुनजो इहो ई निकिरंदो न, असां हुनखे इहो चई करे त तोखे रिसर्च नथी अचे करणु, असां हिकिड़ो सुठो जंहिंखे चइजे त ॿियनि मुल्कनि मां माण्हू रिसर्च करे था अचनि, चाइना मां, अमेरिका मां, कॾहिं कॾहिं हितां पंहिंजे मुल्क में नथा करे सघनि। इहा हिकिड़ी मुंहिंजी पंहिंजी पर्सनल ऑब्ज़र्वेशन आहे, थी सघे थो मां ग़लति हुजां। त हिकिड़ी ॻाल्हि इहा, उन खां पोइ तहक़ीक़ थी तव्हांखे हिकिड़ी सुठी रिसर्च करणु, भाई तव्हां हिकिड़ी सुठी रिसर्च कई बि, इम्प्लीमेंटेशन किथे आहे? उहा रिसर्च इम्प्लीमेंट किथे थी थिए? त असांजो लेट्स से सप्लाई चेन सिस्टम बहितर थिए, लेट्स से असांजी जेका क्वालिटी आहे शयुनि जी उहा बहितर थिए, लेट्स से असांजे माण्हुनि जी रिसर्च अहिड़े क़िस्म जा प्रॉब्लम एड्रेस कंदी आहे, असांजे माण्हुनि खे पंहिंजे डायनामिक्स पंहिंजे एनवायरमेंट में कारोबार जा मौक़ा मिलनि। द आंसर ऑफ दीज ऑल क्वेश्चन कम्स थ्रू रिसर्च। रिसर्चर्स रिसर्चिस कनि था, सवें थीसिस लिखियूं वञनि थियूं, पर उन्हनि जी यूज़ किथे आहे? इहा हिकिड़ी मुंहिंजी जंहिंखे चइजे त ग्रीवेंस आहे। इन शइ जो मां कंदो आहियां त मूंखे को ॾाहो जवाबु ॾे त असां वटि उहा जेका रिसर्च आहे उहा इम्प्लीमेंट बि घटि थिए थी। त इहे रिसर्च जे हवाले सां चैलेंजिस आहिनि। अपार्ट फ्रॉम दैट नो डाउट असांजे पंहिंजे मुल्क पाकिस्तान जूं जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि तमामु सुठियूं यूनिवर्सिटीज़ आहिनि, तमामु हुते क़ाबिल माण्हू वेठा आहिनि ऐं उहे तमामु सुठा क़ाबिल शागिर्द आहिनि ऐं उहे पंहिंजो कमु कनि था। जी हा जी, मां चाहींदसि थोरो तव्हां पंहिंजनि रिसर्च आर्टिकल्स जो बि ज़िक्र कजो न, त तव्हां जेको आहे सो उहा इंफॉर्मेशन कलेक्ट करण में बि हिकिड़ो वॾो प्रोसेस आहे, तव्हांखे केतिरो टाइम लॻो या कुझु शयूं जेके तव्हां उन जो ज़िक्र करे सघो अॼु जे प्रोग्राम में? असल में त हीअं आहे त हर शख़्स जेको आहे उहो का न का जेके चइजे त उन हिकिड़ी ईअं सम्झो एरिया हूंदी आहे जंहिंमें उहो दरअसल रिसर्च कंदो आहे। त मुंहिंजी जेके ज़्यादातर रिसर्चिस आहिनि उहे मैनेजमेंट ते आहिनि, ज़्यादातर मुंहिंजूं जेके रिसर्चिस आहिनि उहे इन डेयरीज़ ते आहिनि ऐं ख़ासि करे इन आस्पेक्ट्स ते आहिनि त कीअं जंहिंखे चइजे पंहिंजो इन पाकिस्तान में पंहिंजे मुल्क में ॿाहिरां जेका आहे उहा इन्वेस्टमेंट अचे, छाजे करे त जेकॾहिं इमदाद अचे थी, ग्रांट अचे थी त उहा हिकिड़ी मख़सूस माण्हुनि खे मिले थी ऐं उहा हिकिड़ी ग्रांट आहे, इमदाद आहे, उन जा आउटकम्स कहिड़ा निकिरनि था, सस्टेनेबिलिटी उन में छा आहे, उहो हिकिड़ो सुवालु आहे। पर जेकॾहिं ॿाहिरां इन्वेस्टमेंट ईंदी त उहा छा थींदो, उहा तव्हांखे हिकिड़ो को न को कारखानो मिली वेंदो, का न का हिते तव्हांखे बिज़नेस मिली वेंदी, जेको इन्वेस्टर ईंदो हिते ज़ाहिर आहे का न का प्रोडक्ट मिलंदी त उते तव्हांखे एम्प्लॉयमेंट मिलंदी, तव्हांजो रॉ मटीरियल जेको आहे उहो यूज़ थींदो। इन ते मूं काफ़ी कमु कयो आहे ऐं छाजे करे त असांजे मुल्क में इन्वेस्टमेंट लाइ
इलाही अपॉर्चुनिटीज़ आहिनि फॉरेन इन्वेस्टमेंट लाइ। जी 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 छाजे करे हिते तव्हांखे चीप चीप त न चइजे पर इकोनॉमिकल सस्तो तव्हांखे हिते मज़ूर मिलंदो कंपेरेटिवली जेके वेज रेट जेको आहे दुबई में या ॿियनि वॾनि मुल्कनि में आहे न हिते उनजे बिनिस्बत पाण वटि घटि आहे। बिल्कुलु ईअं ई त ॿाहिरां जेकॾहिं माण्हू हिते ईंदा त हिते उहे कारोबार कंदा त उन्हनि खे हिते दुनिया में इहो मसइलो आहे त उन्हनि खे मज़ूर या कमु वारो प्रोफेशनल कोन थो मिले। उन वटि पैसा बि आहिनि सनअतूं बि आहिनि माण्हू कोन था मिलनि कमु कनि इन करे उहे ॿाहिरां माण्हू घुराईंदा आहिनि जेके ब्रेन ड्रेन पाण चवंदा असांजे मुल्क में छा आहे सरप्लस आहे यानी माण्हू वधीक आहिनि कमु घटि आहे त हाणे भला लोकल जेके इन्वेस्टर्स कनि था उनजे बिनिस्बत जेकॾहिं ॿाहिरां माण्हू अचनि ॿाहिरियों इन्वेस्टर अचे हिते एग्रीकल्चर फूड इंडस्ट्री हणे या कहिड़ियूं त इन ते मुंहिंजा काफ़ी नोट्स आहिनि ऐं ईअं माना मुंहिंजो हिकिड़ो रिसर्चर मुंहिंजो तमामु सुठो। अच्छा सर इन्हनि सभिनीनि कमनि में हिकिड़ो टाइम रिक्वायरमेंट ॾाढी ज़रूरी आहे हिकिड़ो टाइम रिक्वायर्ड हुजे थो तव्हांखे वक़्तु ॾियणो पवे थो त हेतिरे टाइम में मूंखे हेतिरो कमु करिणो आहे। कम में कॾहिं मुश्किलात थिए थी फॉर एग्ज़ाम्पल थींदी बि हूंदी पोइ कीअं माना सभिनीनि शयुनि खे आसान पंहिंजे लाइ कीअं बणाईंदा आहियो छा स्ट्रेटजी आहे अव्हांजी? इहो तव्हां बिल्कुलु सही ॻाल्हि आहे की हर इंसानु जेको आहे पंहिंजे पंहिंजे हिसाब सां जंहिंखे चइजे त पाण पतोड़ींदो आहे ऐं असां सभु जेके बि आहियूं हर को पंहिंजी पंहिंजी ज़िंदगीअ जी स्ट्रगल करे पियो त ज़ाहिर आहे ज़िमेदारी आहे त माण्हू कमु करे थो ऐं हिकिड़े उस्ताद हुजण जे नाते या जेका रिसर्च असांजी एरिया आहे या लाइव स्टॉक आहे इहा सालनि खां इहो कमु कंदा माना हिकिड़े कंटिन्यूअस फॉर्म में कमु हले पियो थो। सही। अच्छा छा सम्झो था भला लाइव स्टॉक जो थोरो असां अॼु जे प्रोग्राम में ज़िक्र बि कयोसीं बहितरी कीअं मुमकिन आहे? बहितरी ईअं मुमकिन आहे त असां इन सेक्टर ते प्रोडक्शन वारे पासे खां ध्यानु ॾियूं त असांखे वधि खां वधि मीट ऐं मिल्क कीअं मिली सघे थो पैदावार अरबें करोड़े रुपयनि जा प्रोजेक्ट हलनि था पर पैदावार प्रोडक्शन हिकिड़ो सुवाल आहे त पैदावार किथे आहे लाइव स्टॉक जा प्रोजेक्ट आहिनि भई फलाणो फलाणो प्रोजेक्ट आहे 50 करोड़ अरब इन्वेस्टमेंट अरब फंडिंग वेयर इज द प्रोडक्शन। असां चऊं त मेहरान टीवी आहे पर प्रोग्राम उते हले ई न को त इहो हिकिड़ो सुवाल आहे प्लेटफॉर्म कीअं पियो यूज़ थिए। हा त पैदावार हिकिड़ो सुवाल आहे असां वटि पैदावार तमामु घटि थिए थी उन खां पोइ ज़ाहिर आहे पैदावार घटि थींदी त महांगी थींदी जेका शइ घटि हूंदी आहे इकोनॉमिक्स जो असूल आहे उहा शइ महांगी रेट हाई थी वेंदा आहिनि। तव्हां वटि गोश्त बि महांगो आहे तव्हां वटि खीर बि महांगो आहे ऐं उन शइ जा क्वालिटी कंसर्न बि पैदा थींदा आहिनि। जेका शइ सरप्लस सप्लाई ईंदी आहे पैदावार वधीक ईंदी आहे त ज़ाहिर आहे उनजी जेका प्राइस आहे उहा रेशनल थींदी आहे यानी तव्हांजा माण्हू खरे त पैदावार हिकिड़ो सुवाल आहे पैदावार खपे। ॿिए नंबर ते पैदावार न हुजण जे करे पोइ उन जूं जेके ऑफशूट्स निकिरनि थियूं उहे ॾुखियायूं थियनि थियूं ऐं उन खां पोइ वरी ॿियो लाइव स्टॉक जे हवाले सां इहो आहे त जानवर पालण जो ख़र्च वधीक आहे ऐं जानवर मां वरी पैदावार घटि आहे इहो बि हिकिड़ो इम्पोर्टेंट क्वेश्चन आहे। नतीजतन तव्हां ॾिसंदव त जेका असांजी रूरल एरियाज़ में कंपेरेटिवली इवन फार्मिंग बि घटि थींदी थी वञे छाजे करे त उन मां उहा शइ मिले कान थी न त वरी उनजा ॿिया ऑफशूट्स नेगेटिव निकिरनि था। बिल्कुलु सही। डॉक्टर साहब ॾाढे सुठे अंदाज़ में अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल थी आहे ऐं हक़ीक़त में ॾाढी यूज़फुल थी आहे काराइती ॻाल्हि ॿोल थी आहे। असांजे प्रोग्राम में नाज़रीन वक़्त जूं घणियूं वधीक इजाज़त नथियूं ॾियनि। मूं इंट्रोडक्शन में एग्ज़ामिनेशन सिस्टम जी ॻाल्हि कई ऐं 11हें जा एग्ज़ाम्स हलनि पिया फर्स्ट ईयर जा सो आख़िर में चाहींदसि त तव्हां जेको आहे सो एग्ज़ाम्स जे हवाले सां बि थोरो मैसेज असांजे व्यूवर्स ताईं पहुचायो इन दी एंड छा मैसेज हूंदो? हिकु त दुआ आहे त सभिनी ॿारनि जा रिज़ल्ट सुठा अचनि अलाह ताला उन्हनि खे पंहिंजे कैरियर में कामयाबु करे। ॿियो इहो आहे त जेके सेंटर्स आहिनि उते थोरो घणो जेको ॿारनि जे पाणी वग़ैरह जो गर्मियूं आहिनि लाइट वग़ैरह जो बंदोबस्तु हुजणु खपे। टियों इहो आहे त ॿार पंहिंजी महिनत सां इम्तिहान ॾियनि अहिड़ा के मीन्स सप्लाई न कनि जंहिंमें जेके फ्यूचर सवाल हुजे छाजे करे अॼुकल्ह ही मुक़ाबले जी दुनिया आहे। असां थोरी देरि पहिरियों आर्टिफिशियल इंटेलिजेंस ते ॻाल्हायोसीं महिनत कंदासीं साइंस खे सम्झंदासीं सोसाइटी खे सम्झंदासीं मैथ खे सम्झंदासीं अॻियां जेके ॾुखिया सवाल अचणा आहिनि अॻियां जेके इम्पोर्टेंट क्वेश्चन अचणा आहिनि साइंस जा त उहे असां एड्रेस करे सघंदासीं या नौजवाननि खे जेको दुआऊं उन्हनि सां गॾु आहिनि ख़ुदा ताला उन्हनि खे पंहिंजे इम्तिहान में कामयाबु
अता करे, कैरियर में कामयाबी अता करे। आमीन आमीन। तमामु सुठो तव्हांजो मैसेज। थैंक यू सो मच। तव्हां आया तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। अव्हांजी मौजूदगीअ में हिकिड़ो सुठो डिस्कशन थियो ऐं सुठो प्रोग्राम नाज़रीन ताईं पहुचाए सघियासीं। नाज़रीन, लास्ट में ज़रूरु मां बि ऐड करणु चाहींदमि त हीट स्ट्रोक जा ही ॾींहं आहिनि ऐं हीट स्ट्रोक जी जॾहिं ॻाल्हि कयूं था त डेफिनेटली हर माण्हू कमकार सां ॿाहिरि निकिरे थो। पोइ वरी मथां खां हीट स्ट्रोक त असांखे तमामु घणो मसइलो थिए थो। सो पंहिंजो तमामु घणो ख़्यालु कयो ऐं हरू भरू गर्मी में कोई बि ॿाहिरि न वेंदो आहे, पर पहिरीं जेको कमु करे सघिजे थो त उहो टाइमली कमु करे छॾिजे त जीअं असां शदीद गर्मी जो जेको टाइम आहे 12 खां वठी 3 साढे 3 ताईं उन में असीं ॿाहिरि न निकिरूं। ख़ासि तौर ते पंहिंजनि ॿारनि खे बिल्कुलु बि हिन गर्मी में ॿाहिरि न छॾियो, छो त हिन में गर्मी में जेकॾहिं डायरिया ऐं फीवर थी थो वञे, स्टमक प्रॉब्लम थी थो वञे त रिकवर बि ॾाढो ॾुखियो थो थिए। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदो, पंहिंजनि जो ख़्यालु रखंदो ऐं मूंखे ॾींदो इजाज़त, मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो, मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमान प्रोफेसर डॉक्टर कमरुद्दीन महर साहब खे इजाज़त ॾींदो। नाज़रीन, हिन पूरे प्रोग्राम सां साथ मौजूदु रहियो प्रिंस बिस्किट जो ऐं प्रिंस बिस्किट जे हर हिकु बाइट में आयरन मौजूदु आहे ऐं कणिक जी भरपूर ग़िज़ायत सां प्रिंस बिस्किट खे तयारु कयो वियो आहे। इंशाअल्लाह सुभाणे गॾु आहियूं। अल्लाह निगहबान।